अॼोको प्रोग्राम असां लतीफ़ साईं जे इन ये बैत खां पोइ दुआई आहे हिकु बैत ऐं बाक़ाइदा शुरूआत था करियूं। ए जग जा जोड़ींदड़ हर हंधि तुंहिंजो नाम, कुझु बि न आऊं तुंहिंजे पांद पनाह बिना। आर्ट्स काउंसिल अदबी शोबे तरफ़ां अॼु टिनि शख़्सियतुनि इब्राहिम सारंग साहब, शौकत ख्वाजाई साहब ऐं उनखां पोइ मनाइती शाइरा मोहतरमा शमशाद मिर्ज़ा साहिबा ऐं अदबी शोबे जे कन्वीनर मनाइते शाइर साईं अयाज़ गुल साहब खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचनि ऐं दोस्तनि खे आजानो ॾियनि। साईं अयाज़ गुल। महिरबानी भा ख्वाजा ज़ुल्फ़कार। मनाइता साईं प्रोफेसर डॉक्टर आसिफ अहमद शेख साहब, वाइस चांसलर IBA यूनिवर्सिटी सक्कर IBA यूनिवर्सिटी। असांजी बेहद मानाइती मैडम मुसरत मिर्ज़ा साहिबा। साईं असांजा दोस्त अॼोके प्रोग्राम में जेके शरीक थिया आहिनि, असीं सक्कर आर्ट्स काउंसिल जे अदबी शोबे पारां हीउ सिलसिलो घणे वक़्त खां हलाईंदा अचूं पिया ऐं खोड़ सीनियर ऐं जूनियर जेके अदबी शख़्सियतूं उन्हनि जे बारे में हीउ प्रोग्राम असीं कंदा रहिया आहियूं। इन सिलसिले जो हीउ 5हों या 6हों प्रोग्राम आहे जेको अॼु थी रहियो आहे। हीअ शख़्सियतूं केतिरनि ई हवालनि सां ॼातल सुञातल आहिनि। असांजो दोस्त इब्राहिम सारंग इल्मी शख़्सियत रही आहे। पब्लिक स्कूल सक्कर खां हुन पंहिंजे या उन खां बि अॻु में हाई स्कूल खां हुन पंहिंजे तालीमी ऐं तदरीसी जेको आहे प्रोफेशन जो आगाज़ कयो हुयो, जंहिंखां पोइ हू कॉलेज हलियो वियो ऐं मुख़्तलिफ़ इंतिज़ामी उहिदनि ते बि रहंदो आयो। प्रिंसिपल रहियो अता हुसैन शाह मूसवी कॉलेज जो, डिप्टी डायरेक्टर रहियो कॉलेजिस में। सियासी हवाले सां ऐं अदबी हवाले सां हुनजो गॾियल कमु आहे ऐं साराहण जो कमु आहे। सिगा जे बुनियादी मेंबरनि में हुनजो शुमारु थिए थो ऐं हिकिड़ो ॾाढो वणंदड़ शख़्सियत जो मालिक इब्राहिम सारंग, जंहिंजी यादि में असीं हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं। ॿी आहे असांजी बेहद मानाइती शख़्सियत ऐं जीअं अॻ में ई ज़िक्र थियो त मुमकिन आहे त असांजो नौजवान नस्ल उन जे अदबी कम खां एतिरो वाक़िफ़ु न हुजे, पर अदी शमशाद मिर्ज़ा साहिबा सिंधी शाइरीअ में पंहिंजो हिकिड़ो धार मक़ाम रखे थी। कंहिं ज़माने में 70 वारे ॾहाके में या शायदि उन खां बि अॻु में उन्हनि जो पहिरियों किताबु शाइरीअ जो शाया थियो हो सिंधूअ जा सॾ, ऐं उन खां पोइ उन्हनि जो ॿियो शाइरीअ जो कुझु किताबु जेको आहे उहो कुझु साल अॻु में छपियो आहे। 2010 में नेणनि लातियूं झड़ियूं, नेणनि लाती झड़ी, हीअ 2 किताब उन जे तारुफ़ में उन जे पस मंज़र में मौजूदु आहिनि ऐं सक्कर जे इल्मी अदबी घराणे जी भाती हुई ऐं उन्हनि जूं सभई जेके भेणूं उहे पंहिंजे पंहिंजे हवाले सां हिकिड़ो वॾो मक़ाम रखनि थियूं। डॉक्टर सफ़िया मिर्ज़ा साहिबा बुनियादी जेके सक्कर जूं लेडी डॉक्टर्स हुयूं, अदी इक़बाल कुरैशी योग में ज़िक्र थियो, उन्हनि जी कलीग रही ऐं गायनी में उनजो तमामु वॾो मक़ाम रहियो। मैडम मुसरत मिर्ज़ा असांजे मुल्क जी, न सिर्फ़ु सिंध जी पर सॼे मुल्क जी नामियारी जेको आहे आर्टिस्ट आहे ऐं उन जे कम जो जेको मयार आहे उहो मुल्क ऐं मुल्क खां ॿाहिरि बि उन मयार खे मञियो वियो आहे। उन्हनि जूं पेंटिंग्स जेके आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेको आहे उहे उन्हनि जी नुमाइश थी आहे ऐं उन्हनि खे उन हवाले सां पज़ीराई मिलंदी रही आहे। सिंध यूनिवर्सिटीअ जे फाइन आर्ट्स शोबे जी चेयरपर्सन रही आहे ऐं उतां ई प्रोफेसर जी हैसियत में उन्हनि रिटायरमेंट वरिती आहे। कुझु वक़्तु अॻु में उन्हनि हिते सक्कर में हिकिड़ो वॾो कमु कयो जो उन्हनि हिकिड़ो फाइन आर्ट्स स्कूल क़ाइमु कयो, पर उहा ई बदकिस्मती त उहो उन में घणा शागिर्द जेके आहिनि कोन दाख़िल थिया, जंहिंजे करे उहो सिलसिलो
अॻिते वधी न सघियो ऐं उहो बंदि करिणो पियो उन्हनि खे, पर उहो पंहिंजे तौर ते कमु कंदियूं अचनि पियूं। त उहे अदी शमशाद मिर्ज़ा जूं भेणियूं आहिनि। तंहिंखां पोइ हीअ जेके दोस्त असांजा अॼोके हिन महफ़िल में पंहिंजा मकाला पढ़ंदा नौजवान दोस्त आहिनि ऐं उन्हनि जो इल्मु अदब में पंहिंजे पंहिंजे हवाले सां हिकिड़ो उन्हनि जी हैसियत आहे। अमजद चनो प्रिंसिपल आहे फिज़िकल कॉलेज जो, सिंधी शोबे शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ मां हुन MPhil कई आहे, उतां पढ़ियो आहे, MA कई अथई ऐं पोइ शायदि MPhil बि कई अथई। इब्राहिम सारंग सां हुनजी निस्बत इन हवाले सां बि आहे त हू हुनजे जो न्याणो आहे, इन जे करे मुनासिबु सम्झोसीं त उन ते छो त वधीक बहितर नमूने सां ॻाल्हाइण लाइ उनखे दावत ॾिनी वई। हुबदार जागीराणी जो तालुक़ु ख़ैरपुर सां आहे, उस्तादु आहे ऐं असांजे सिंधी शोबे शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ जो ई शागिर्दु रहियो आहे ऐं हींअर कंहिं स्कूल में उते उस्तादु आहे ऐं उते पढ़ाए थो। सुठो शाइर आहे तमामु ऐं अदब सां हुनजी दिलचस्पी आहे। ख़ैरपुर आर्ट्स काउंसिल जो उहिदेदार बि आहे। ॿियो असांजो दोस्त आहे असद चाचड़, पन्याकल सां हुनजो तालुक़ु आहे, नौजवान शाइर बि आहे ऐं ईअं बि समाजी हवाले सां बि हुन जूं घणियूं ई जेके सरगर्मियूं आहिनि जेके असांजे साम्हूं अचनि थियूं ऐं संदसि शाइरीअ जो हिकिड़ो किताब बि शाया थियल आहे। हीअ टई दोस्त आहिनि जेके असांजी हिननि अदबी शख़्सियतुनि ते पंहिंजा पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा ऐं उन सां गॾु इब्राहिम सारंग जो फर्ज़ंद मुनिस इब्राहिम सारंग ऐं शौकत ख़्वाजा जो फर्ज़ंद सुहेल शौकत ख़्वाजाई, हीअ ॿई नौजवान दोस्त असांजा इहे पंहिंजे पंहिंजे वालिद साहब जे यादगिरियुनि खे अव्हां जे साम्हूं पेश कंदा। मां सकर आर्ट्स काउंसिल जे अदबी शोबे पारां अदबी शोबे जे मेंबरनि सैयद नूर रिज़वी साहब, डॉक्टर बदरुद्दीन उजण साहब, साईं मलक आफ्ताब महमूद साहब ऐं सकर आर्ट्स काउंसिल जे समूरनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि पारां अव्हां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो, अव्हां जा थोरा मञां थो त अव्हां असांजे हिन सॾ ते हिते आया आहियो ऐं हमेशह वांगुरु असांजी हिमत अफ़ज़ाई बि कई आहे ऐं असांजी दिलि बि वधाई आहे। असांजे प्रोग्राम में तव्हांखे ख़बर आहे त वक़्त जी पाबंदी हूंदी आहे ऐं कोशिशि कंदा आहियूं त प्रोग्राम 5 मिंट बि लेट न थिए, पर अॼु 5 मिंट लेट थियो आहे जंहिंजे लाइ तव्हां खां असां माज़रत कयूं था त 5:30 वारो प्रोग्राम 5:35 ते शुरू करिणो पियो आहे, पर कोशिशि हूंदी त इहो बिल्कुलु पूरे टाइम ते शुरू थिए। मां तमामु घणो थोराइतो आहियां साईं प्रोफेसर डॉक्टर आसिफ़ अहमद शेख साहब जो वाइस चांसलर जूं ज़िम्मेदारियूं कहिड़ियूं थियनि थियूं अवां सभई ॼाणो था ऐं सखर जो हिकिड़ो एॾो वॾो इदारो जंहिंजी मुल्की सतह ते जेको आहे एॾी साख आहे, उन जूं केतिरियूं ज़िम्मेदारियूं हूंदियूं ऐं उन जे बावजूदि हुन पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढियो आहे ऐं असांखे जे प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। मां दिलि जे गहराइनि सां संदन बेहद थोराइतो आहियां ऐं थोराइतो मां तव्हां सभिनी दोस्तनि जो बि आहियां जेके साम्हूं मुंहिंजे स्टेज ते वेठा आहिनि ऐं मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। सिंध जा नाले वारा लेखक, अदीब, शाइर, शागिर्द सभई हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं असांजी जेका रिवायत आहे त असां हमेशह प्रोग्रामनि में देरि सां ईंदा आहियूं। काफ़ी दोस्त अहिड़ा बि आहिनि जेके अञा पंध में हूंदा ऐं पहुची वेंदा, उन्हनि खे अॻुवाट ई मां भलीकार चवां थो। अवां सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं हाणे आउं पंहिंजे दोस्त माना हिते असद चाचड़ साहब खे गुज़ारिश कंदुसि त सिंध जी लाभाइती तारीख़ी शख़्सियत साईं शौकत ख़्वाजाई साहब जे हवाले सां पंहिंजो मकालो पेश करे ऐं स्टेज ते अचे थो असद चाचड़ साहब। साईं मुंहिंजे हिन मकाले जो उनवान आहे त फ़क़ीर मंश साईं शौकत ख़्वाजाई। हिन काइनात में ज़मीन ते ख़ासि तौरु रब पाक इंसान खे अशरफुल मखलूक़ात बणाए ज़मीनी तरक़ीअ, एजादात, नई तहक़ीक़ जो मुहंदार बणायो आहे। ही सभु मामला इंसान जे अदराक सां जोड़िया विया आहिनि। मुख़्तलिफ़ नज़रिया, इल्मु, अदब, साइंस, हर मौज़ू जी तशरीह जो सबबु इंसान ई आहे। अहिड़े तरीक़े वरी इंसानियत में के बाज भरिया रूह इन काइनात में मोकिलिया विया आहिनि जन पंहिंजे ज़िंदगीअ खे ख़ासि तौरु सजायो कयो ऐं पंहिंजनि शोबनि खे पुणकाराइतो कयो आहे।
असांजो देश हीअ सिंधु धरती बि अमूल आहे ऐं हिन धरतीअ कई अमूल्य ऐं मणियादार माण्हू पैदा कया आहिनि। अहिड़ो ई मनमोहिणो इंसानु सिंधु दरिया जे कप ते रहंदड़ माण्हुनि मां कराचीअ में ॼमियल असांजो दिलबर साईं शौकत ख्वाजाई बि हो। साईं शौकत ख्वाजाई हसास, सेबतो ऐं वॾियुनि ख़ूबियुनि वारो माण्हू हो, जंहिं तहक़ीक़, तारीख़, अदब, वतन दोस्तीअ में पाण मल्हायो। शौकत ख्वाजाई सखर जे समाजी ऐं पोरहियत दोस्त तंज़ीमुनि जो मेंबर रहियो ऐं हू रोड़ीअ, सखर सुमेत सिंध जी तारीख़ में हुन जो चङो ख़ासो हिसो ॻणिजे थो। प्यारे ज़िया भट्टी, मालिक खोसे, डॉक्टर ख़ादिम मंगी, फैज़ सूमरे, गुलशेर शर सां कचहरियूं कंदड़ ऐं उन्हनि जे प्रोग्रामनि में असां वञी मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में गॾिजी हुन सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो जोड़ियोसीं। पंहिंजी तबियत में हू बाज़ारो, सांवरो, प्यारो माण्हू, इंसानियत जो वणंदड़ माण्हू, बेदल अदबी कॉन्फ्रेंस में केतिरा दफ़ा खेसि ॾिठो ऐं सलाम दुआ थींदी रही। मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि खां वापसी कंदे या घुमंदे फिरंदे हुन जे घर जो तारुफ़ बि प्यारे ज़ा भट्टी तोड़े डॉक्टर ख़ादिम मंगी ॿुधायो त हीउ शौकत ख्वाजाई जो घरु आहे, जंहिंजे मथां गाज़ी अब्बास जो अलम पाक लॻल हूंदो हो ऐं DC ऑफिस जे साम्हूं घटीअ में हीउ महबूब माण्हू जंहिं घर में रहंदो हो, हुन जे क़दमनि जा निशान हाणे हुन घर में न आहिनि रहिया। शौकत ख्वाजाई पीर हसामुद्दीन शाह राशिदीअ, डॉक्टर नबी बख्श बलोच जहिड़नि जाखोड़ी किरदारनि सां ख़तनि ऐं इल्मी राब्तनि वसीले रहंदो हो, जंहिंजो ख़ासि मक़सदु इल्मु, अदब ऐं तारीख़ जी दिलचस्पी हुई। हुन जे मुहक़िक़ ऐं सुञाण दोस्त पुनल ॾहर सां बि चङी ख़ासी यारी हुई, जंहिंमें हू ज़ाती ज़िंदगी सां गॾु रोड़ीअ, सखर ऐं सिंध जी तारीख़ जो हवालो वॾे पैमाने ते ॾींदो हो, जंहिंजो ज़िकिर पुनल ॾहर बि पंहिंजे मकाले में कयो आहे। हुन जो तालुक़ु ख्वाजा ख़िज़िर जे आस्थाने ऐं संदसि वॾड़नि जे निस्बत सबबु सुञाणप में शौकत सां गॾु ख्वाजाई तौरु बणियो। हुन जी तालीम, नौकरी रोड़ीअ ऐं सखर जे इदारनि में थी। हू टेलीफोन PTCL डिपार्टमेंट जे नौकरीअ में ऑपरेटर तौरु बि माण्हुनि खे हिकु काल वसीले हिक ॿिए सां ॻंढींदो रहियो ऐं हू ॻंढण वारनि माण्हुनि मां हमेशह पंहिंजे ज़िंदगीअ में हुन जो शुमार रहियो। संदसि तबियत में हमेशह प्यार ऐं पाबो समायल हो। जीअं मूं संदसि सरकारी नौकरीअ जो ज़िक्र कयो, तीअं ई हू 2007 में उन नौकरीअ तां रिटायर थियो ऐं 2008 में हुन सां 2 ख़ासि मुलाक़ातूं तॾहिं थियूं जॾहिं हू उन वक़्त जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर ज़राअत मोहतरम कामरेड पनवाकिल जी मानायती शख़्सियत साईं रज़ा मीराणी वटि ईंदो हो ऐं इन सिलसिले में आउं बि उते हूंदो हुउसि। हिन अहले दिलि माण्हूअ वटि प्यार, पंहिंजाइप ऐं ॻाल्हाइण जो तमामु सुहिणो ऐं मुनफ़रिद अंदाज़ हो। हू इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो अज़ादार हो ऐं संदसि दिलि मोम जहिड़ी नरम हुई। संदसि कयल ख़िदमतुनि एवज़ हुनखे हर महफ़िल में दोस्तनि पारां मान मिलंदो हो ऐं अॼु बि असांखे ट्रिब्यूट पेश करण लाइ हिते गॾु थिया आहियूं। सिंध जे बेरहम समाज में हमेशह बाशऊर माण्हुनि मथां ई कई हमला थिया आहिनि। हक़ सच लिखणु, ॻाल्हाइणु, ख़िदमत ऐं जदोजहद एवज़ अहिड़े तरीक़े हिन शख़्सियत ते बि अहिड़ो ई नुक़सान जहिड़ो मामिलो थियो। प्रोफेसर अजमल सावंत खे ज़ाती दुश्मनीअ ऐं क़बाइली झगड़नि जे मद में क़तलु कयो वियो। सुञाण सहाफ़ी जान मोहम्मद महर खे पिणु अहिड़े ई निभाग तौरु मारियो ऐं शहीद कयो वियो। ईअं ई हिन फ़क़ीर मंश जाखोड़ी किरदार मथां ज़ाती दुश्मनीअ सबबु संदसि पुपाटनि ऐं पुफीअ तरफ़ां मथां तेज़ाब हारे हमिलो कयो वियो। सतिन जे आस्थान जी मुजावरी ऐं चङाईअ जे हक़ सच चवण ते हुन जे फुफाटनि हुनखे न सठो ऐं 10 जून 2011 ते हुन मथां तेज़ाब हारे हुन जो समूरो ख़ूबसूरत ऐं बाशऊर चहिरो ऐं हुन जूं ख़ूबसूरत ऐं बाशऊर अखियूं ज़ख़्मी करे अहिड़ो नुक़सानु खेसि रसायो वियो। 25 जून 2011 ते
पूरे 1.5 महीने जे इलाज खां पोइ हू वापसि जाखोड़ी ज़िंदगीअ ॾांहुं न मोटी सघियो ऐं हीउ जहान छॾे हलियो वियो। लाहूत ऐं हेंगलाज जो हीउ मुसाफ़िर जंहिंजे कयल ताज़ियती मेड़ाके में साईं अयाज़ गुल इहो चयो हो त हिन फ़क़ीर मंश माण्हूअ जेके तस्वीरूं कढियूं हुयूं, जेकर मूंसां हू सलाह करे लाहूत वञे हा त मां खेसि तस्वीरुनि कढण जो आर्ट हुनखे सम्झायां हा। हुन 4 पुट ऐं 1 न्याणी पंहिंजे पोयां पंहिंजी घरवारीअ समेत छॾियूं। असां हुनखे हुनजी घरवारीअ खे बेवाह न पर वाह वारो सम्झूं था, छाकाणि त हू ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं जहिड़े ख़ूबसूरत किताब जो लेखक बि रहियो आहे ऐं हुन पंहिंजा 4 पुट ऐं 1 न्याणी तालीम ॾियारे उन वाह वारो ऐं उन सिंध जे मुक़दस धरतीअ ते हिकिड़ो अहिड़ो कमु छॾियो आहे जंहिंखे असां शौक़त जे यादगिरियुनि जो सबबु सम्झंदासीं। तव्हां वॾी दोस्तनि जी महिरबानी। थैंक यू वेरी मच। हींअर आउं गुज़ारिश कंदुसि शौकत ख्वाजाई साहिब जे फ़र्ज़ंद खे त हू अचनि ऐं पंहिंजा वीचार पंहिंजे वालिद जे हवाले सां पेश कनि। स्टेज ते वेठल तमामु मौजूद शख़्सियतनि ऐं हेठि वेठल तमामु महिमाननि खे अस्सलामु अलैकुम। सभिनीनि खां पहिरियां आऊं जस पेश कयां थो सखर आर्ट्स काउंसिल खे ऐं उन जे अदबी शोबे जे तमामु उहिदेदारनि खे जिन हिकु कोशिशि कई त सिंध जा जेके विसारियल अदीब आहिनि उन्हनि खे यादि कयूं। जीअं त अॼु मूंखे मौक़ो मिलियो आहे त मां पंहिंजे बाबा साईं शहीद शौकत अली ख्वाजाई जी ज़िंदगी जे बारे में तव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर कयां। बाबा जो जनम 10 अगस्त 1956 में कराची में थियो। तंहिंखां बाद पाण प्राइमरी जी तालीम पुराणे सखर जे हिकु प्राइमरी स्कूल मां हासिल कई। उन बाद मैट्रिक पिण पुराणे सखर जे मशहूरु स्कूल गवर्नमेंट म्यूनसिपल बॉयज़ हाई स्कूल मां हासिल कई। तंहिंखां बाद अता हुसैन शाह डिग्री कॉलेज रोड़ी मां इंटर कई ऐं बाद में BA जो इम्तिहान सखर जे इस्लामिया आर्ट्स कॉलेज मां ॾिनो। बाबा साईं हिकु निहायती नफ़ीस ऐं फ़ुकराई तबियत जा इंसान हुआ। हू सभिनीनि सां मोहबत कंदड़ इंसान हुआ। बाबा साईं खे नंढपिण खां तारीख़ी मागनि क़ब्रिस्ताननि मक़बरनि दरगाहनि ते घुमण जो काफ़ी शौक़ु हूंदो हुयो। नंढपिण खां ई बाबा जो इहा आदत हुई त हू पाण सां गॾु हिकु डायरी, हिकु अदर नंढड़ी कैमरा ऐं सिंध जी सकाफ़त अजरक कुल्हे ते रखी तारीख़ी मागनि ते तहक़ीक़ करण जे हवाले सां निकिरी वेंदा हुआ। बाबा साईं तक़रीबन 16 सालनि जी ॼमार में चचनामो पढ़ी पूरो कयो।
अदबी शख़्सियतनि जे हवाले सां ॾिठो वञे त बाबा साईं पीर हसामुद्दीन राशिदी साहब खां तमामु घणो मुतासिर हुया। उन्हनि जॾहिं 1982 में पीर हसामुद्दीन राशिदी साहब जो लिखियल किताब ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं पढ़ियो त उन खां एतिरो मुतासिर थिया जो 1999 में जॾहिं बाबा जो पहिरियों लिखियल किताब शाया थियो त उन जो नालो बि राशिदी साहब जे किताब जे तर्ज़ ते ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं रखियऊं। मां सम्झां थो त बाबा साईं खे तारीख़ी मागनि घणो करे क़ब्रिस्ताननि, दरगाहनि, मक़बरनि ते वञण में या उन्हनि ते तहक़ीक़ करण में वॾी दिलचस्पी रही। उन जो हिकु सबबु इहो बि आहे त बाबा जो तालुक़ हिकु मुजाविर ख़ानदान घराणे सां रहियो आहे। रिटायरमेंट खां बाद बाबा पाण कुझु टाइम रोड़ी जी तारीख़ी माग सतियुनि जे आस्थान जी मुजाविरी पिणु संभाली। हिन जदीद ऐं इंटरनेट जहिड़ी सहूलियतुनि जे दौर में मां सम्झां थो बाबा साईं उहो वाहिद तारीख़दान हुयो जेको एतिरी सहूलियतुनि जे हुजण जे बावजूद बि सखर खां सेवण ऐं सेवण खां लाहूत लामकान जो केतिरा ई भेरा पहिरें पंधु सफ़र कयो। बाबा साईं जा तक़रीबन 3 किताब शाया थिया। तंहिंमें ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं 1999 में शाया थियो। उन बाद असांजे घर जे वेझो ई दरगाह, मशहूरु दरगाह आहे सैयद अमीर मोहम्मद मकी रिज़वी, जेके साईं सदरुद्दीन शाह जा वालिद आहिनि। पोइ घर जे वेझो हुजण जे करे बि बाबा जो अक्सर वक़्तु दरगाह मकी शाह ते गुज़रंदो हुयो। इन करे बाबा जो जेको ॿियों किताबु हुयो उहो साईं मकी शाह रहमतुल्लाह अलैह जे ज़िंदगी बाबति हुयो। उन खां बाद 2007 में मोहतरमा बेनज़ीर जी शहादत ते उन खां मुतासिर थी बाबा 2008 में हिकु किताब लिखियो जंहिंमें मोहतरमा जी शहादत जे हुन में थियल नुक़सान, जानी नुक़सान, उन्हनि जा अंग अखर गॾु करे उनखे हिकु किताबी सूरत में आंदो। उन खां अलावा खोड़ सारा मकाला पिणु लिखिया जेके तक़रीबन मां सम्झां थो त अणतरतीब 2 किताबनि जी सूरत में मौजूदु आहिनि। कोशिश इहा ई आहे त उन अणतरतीब मवाद खे
तरतीब ॾिनी वञे ऐं उहे सारो मवाद जेको आहे हिकु किताबी सूरत में तव्हांजे साम्हूं पेश कयो वञे। हिकु दफ़ा मां वरी बि तमामु शुक्रगुज़ार आहियां जो अॼु हेॾी वॾी पुरवकार तक़रीब जो इनकाद थियो ऐं बाबा साईं जे करे, उन्हनि जी कयल ख़िदमतनि जे करे, उन्हनि जी जाखोड़ जे करे तव्हां असांखे यादि कयो ऐं मान सां नवाज़ियो। वॾी महिरबानी। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि हुबदार जागीरानी साहब खे त उहे अचनि ऐं मानाइती शाइरा शमशाद मिर्ज़ा साहब जे साहिबा जे हवाले सां पंहिंजो मकालो पेश कनि। हुबदार जागीरानी साहब। महिरबानी अदा ख्वाजा ज़ुल्फ़कार। स्टेज ते वेठल इंतहाई मानाइती शख़्सियत साईं डॉक्टर प्रोफेसर आसिफ़ अहमद, वाइस चांसलर सखर IBA यूनिवर्सिटी, ऐं साण सां गॾु वेठल असांजो मानाइतो साईं अयाज़ गुल साहब, इंतहाई मानाइती साईं साइण मुसरत मिर्ज़ा साहिबा, प्यारो मुमताज़ बुखारी, ऐं स्टेज ते वेठल ॿिया दोस्त ऐं साम्हूं वेठल ओतिरा ई मुंहिंजा मुअज़्ज़िज़ दोस्तो, जीअ सिंध, जीअ सिंधी ॿोली। हिन दुनिया में ॼमणु हिकिड़ो फितरी अमल आहे ऐं पंहिंजे उन ॼमण खे हिन मुख़्तसिर ज़िंदगीअ में असीं जॾहिं का माना ॾेई था वञूं त इहो माण्हू आहे, इहा इंसानियत आहे। ऐं हिन धरतीअ ते मरणु पिणु हिकु फितरी अमल आहे ऐं मरण खे असांजे शाइरनि मेणो कोन सम्झियो आहे, पर मरण ऐं मरण खां पोइ विसरी वञणु या विसारे छॾणु इहो ज़र्फ़ आहे या कमज़र्फ़ी आहे। अॼोको ही सिटा इन ई तनाज़र में, अॼोके इन प्रोग्राम जो सिटा मूंखे महसूसु थिए थो पियो त सखर आर्ट काउंसिल खे जस हुजे जो उन्हनि शख़्सियतुनि खे यादि करे पई जिन शख़्सियतुनि पंहिंजी ज़िंदगीअ में हिन समाज लाइ कुझु कयो, इल्म लाइ कुझु कयो ऐं माण्हुनि खे कुझु ॾिनो। कुझु ॾींहं अॻु असांजे साईं अयाज़ गुल साहिबु जॾहिं मूंखे चूंडियो त आउं मोहतरमा शमशाद मिर्ज़ा साहिब जी शाइरी ते कुझु पेपर लिखां त मूं यकदमि हा कई ऐं हा करण खां पोइ जॾहिं उहे मां हुनजा किताब ॻोल्हण जी कई, साईं अयाज़ बिन में मुंहिंजी हेल्प कई ऐं प्यारे मुख़्तियार मलिक बि हेल्प कई। सचपच जॾहिं मूं उन ॿिन्ही किताबनि खे ॾिठो त ॿिन्ही किताबनि में अयाज़ साहब महाग लिखियलु न आहे। त असांजी हिन मोहतरमा शाइरा मरहूमा शमशाद मिर्ज़ा जी शाइरी ते कंहिं लिखियो ई कोन। इन हवाले सां हिकु इहा बि ॾुखियाई थी त मूंखे रेफरेंस मिली कोन पे सघिया त नेठि उन शाइरा जो कद काठ इल्मी हवाले सां कहिड़ो हो। बहरहाल मूं जेका इल्मी अंदाज़ में हुनजी शाइरी खे ॾिठो ऐं सम्झियो, मूंखे इलाही जॻहियुनि ते तमामु घणी पुख़्ती नज़र आई ऐं इलाहियुनि जॻहियुनि ते उन्हनि में झोल बि हुआ ऐं जेकी मां सम्झां थो पियो एॾी किनारा कश रहंदड़ औरत शाइरा जे उन शाइरी में जेकॾहिं अहिड़ा झोल अचनि था त इहो हिकिड़ो फितरी अमल बि आहे। ऐं मुंहिंजे हिन पेपर जो जेको उनवान आहे शमशाद मिर्ज़ा जी शाइरीअ में अलामतुनि जो इज़हार।
सखर जे तारीख़ी विरसे मौसूम शाह जे मुनार जी आगोश में जीलानी मोहल्लो आहे। उते जनम वठंदड़ सिंध जी सभा जी न्याणी शमशाद मिर्ज़ा ॼण त सिंध जी सदियुनि पुराणे ख्वाबनि जी वारिस हुजे। शमशाद मिर्ज़ा हिकु अहिड़े घर में जनम वरितो जिते फज़ल हुसैन मिर्ज़ा जेको हिकु पासे उनखे हथियारनि जो दुकानु हूंदो आर्मरी जो, उन अंदाज़ सां सोचींदो त ॿिए पासे वरी रोशन ज़मीर सां पंहिंजी धीअरुनि जे मुस्तक़बिल जा खाका बि घड़ींदो हो। फज़ल हुसैन मिर्ज़ा जो घर ॼण त इल्म, फ़िक्र ऐं अहसास जो गहवारो हुजे। जितां अॻु मुसरत मिर्ज़ा फ़ने मुसवरी में हिन मुल्क में नवां बाब लिखी चुकी ऐं संदसि ॿी भेण डॉक्टर सफ़िया मिर्ज़ा मेडिकल जे मैदान में इंसानी ख़िदमत लाइ नालो कमायो। अहिड़े इल्म दोस्त फ़िज़ा में शमशाद मिर्ज़ा जे अंदरि शाइरीअ जी रोशनी ॿरी जेका वक़्त सां गॾु उलाव बणिजी वई ऐं सिंधी अदब जे आकाश में जरकी पई। शमशाद मिर्ज़ा जी शाइरी जज़्बाती तवाज़ुन, फ़िक्री सचाई, दाख़िली सोज़ सां मालामाल आहे। संदसि शाइराणो सफ़र ॿिनि अहम शाइरी मजमूअनि सिंधू तुंहिंजा सॾ ऐं नेड़नि लाथी झड़ी जी सूरत में न फ़क़ति संदसि फ़नी महारत जो सबूत आहे, पर सिंध जे इज्तमाही शऊर ऐं औरत जे वजूदी इज़हार जो अक्स बि आहे। हिन पंहिंजे अणछपियल शाइरीअ खे बि तरतीब ॾिनो ऐं जंहिंसां संदसि संजीदा अदबी शऊर जी ख़बर पवे थी पई। संदसि अणछपियल किताबनि जा उनवान रुलिया राही रुञ, चिणग दुखी चंड में ऐं अखरनि आरसी। संदसि अहसास हसास दिलि जी ख़ामोश सॾनि जो इज़हार हुजनि था, जेके मां सम्झां थो उन्हनि किताबनि खे छपजणु घुरिजे। शमशाद मिर्ज़ा जी शाइरीअ जो मर्कज़ सिंध सां बेमिसाल मुहबत, इंसानी पीड़ा, औरत जी रूहानी आइसोलेशन जी तर्जुमानी आहे। संदसि दर्द रुगो ज़ाती दर्द न पर इज्तमाही शऊर सां ॻंढियो पियो आहे। संदसि तन्हाई सिर्फ़ु ज़ाती वीराग न पर सिंधी औरत जे अंदर जो वीराग आहे, जेको हिन पंहिंजे ग़ज़लुनि, नज़मुनि, गीतनि ऐं वाइनि जी सूरत में ओतियो आहे। हिन जी ज़िंदगीअ जो जज़्बाती अलमियो यानी संदसि इज़्दवाजी रिश्ते जी नाकामी हिन जी शाइरीअ में गहरनि पुर असर इज़हारनि जो रूप इख़्तियार करे वरितो। अहिड़नि अलमियनि रूनमा थियण बावजूदि शमशाद मिर्ज़ा सिर्फ़ु टुटल औरत न पर पंहिंजे अंदरि पूरे सिंध जी वीरानी खणी हलंदड़ शऊर जो नालो बणिजी वई। हिन जी शाइरीअ जी हर सिट कंहिं विसारजी वियल दर्द जी यादि ॾियारे थी। हूअ सिर्फ़ु लफ़्ज़नि जी शाइरा न हुई पर अहसासनि जी नब्ज़ शनास पिणु हुई। शमशाद मिर्ज़ा जे कलाम में मौसीक़ी आहे, दर्द आहे, वतन जो सॾु आहे ऐं औरत जे सब्र जो अण इज़हारियल दास्तान आहे। हूअ जॾहिं सिंधूअ तुंहिंजा सॾ लिखे थी त ॼण लॻे थो ककर फाटी पवनि था। जॾहिं हूअ नेणनि लाथी झड़ी रुमानवी रमज़ुनि में लिखे थी त उहा सिर्फ़ु इश्क जो इज़हार न पर धरतीअ लाइ क़ुर्बानी जे इस्तारनि सां भरपूर थी वञे थी पई, जदोजहद जो सॾु बणिजी वञे थी पई। शमशाद मिर्ज़ा जेका लफ़्ज़नि जे झरणनि वसीले सिंध जे अहसासनि खे अमर करे वई, हिन पाण न सिर्फ़ु शाइरी कई पर सिंध जे शाइराणी तारीख़ लाइ हिकु अहिड़ो अदबी विरसो छॾे आहे जेको ईंदड़ नसलुनि लाइ न सिर्फ़ु पढ़णु पर महसूसु करण जो फ़न बि सेखारे थो पियो। अॼु शमशाद मिर्ज़ा असांजे विच में जिस्मानी तौरु मौजूदु न आहे त बि संदसि शाइरीअ जा सॾ, नेणनि जी नमी ऐं लफ़्ज़नि जे नाते सां असांजे दिलनि में ज़िंदा आहे। हूअ सिंधी अदब जे उन दाइमी रोशनीअ जो नालो आहे जेका विसामी नथी सघे, जेका हर दौर में नओं दर्द ऐं नवां लफ़्ज़ मुहैया कंदी अचे पई। अचो त संदसि शाइरीअ में थोरी झाती पयूं।
माई काती माई कंध। संदसि हिकिड़ो नज़्म आहे त माई काती माई कंध, माई पांधी माई पंध, माई तुंहिंजो सॾु ओ सिंधू, माई तुंहिंजो गीत। माई सूंहं ऐं मासुर हाण, माई चंड ऐं माचान राण, माई तुंहिंजो सॾु ओ सिंधू, माई तुंहिंजो गीत। माई मूमल, माई आस, माई रुञ ऐं मातास, माई तुंहिंजो सॾु ओ सिंधू, माई तुंहिंजो गीत। ही नज़्म थोरो मूंखे ही हेठि करे ॾियो। ही नज़्म जदीद सिंधी शाइरीअ जे तख़लीक़ी रूह, इनफ़रादी इज़हार ऐं क़ौमी सुञाणप जे अलामती इज़हार जो हिकु सुहिणो ऐं सेबतो मिसाल आहे। मौज़ूआती हवाले सां गीत जो जेको मरकज़ी मौज़ू आहे उहो आहे ख़ुदि सुञाणप, क़ौमियत जी आइडेंटिफिकेशन, अंदरूनी वजूद जो इज़हार। शाइरा पाण खे सिंधू दरिया जे सॾ ऐं गीत तौरु पाण खे पेश कयो आहे। यानी शाइरा सिर्फ़ु हालतुनि ऐं अलमियनि जी गवाह न आहे, पर पूरो शऊर ऐं पूरी जिदोजहद ऐं पूरे सूंहं ऐं दर्द ऐं उमेद जे मुकमिल रूप सां हिन गीत में असांखे पाण खे ओतियल नज़र थी अचे। माई तुंहिंजो सॾु ओ सिंधू, माई तुंहिंजो गीत, इहा सिर्फ़ु हिकु जज़्बाती इज़हार न आहे, पर फ़िक्री दावा पिण आहे। आऊं ई त आहियां तुंहिंजो आवाज़ु, जग खे ॿुधायां थी ऐं ॿुधां थी वारी कैफ़ियत में रचियल हीअ सिट आहे। इनफ़रादियत इज़हार जो जेको इनफ़रादियत जेको इज़हार आहे उहो जदीदियत जे हवाले सां हिकिड़ो बुनियादी उनसरनि में शामिलु आहे। त जदीद शाइरीअ जी नुमाया ख़ासियत उहा आहे त उहा शाइर खे मर्कज़ बणाए थी। हिते पिणु शाइरा पाण नज़्म जो मर्कज़ आहे, सिर्फ़ु शख़्सी आउं न आहे, पर इज्तमाही शऊर जो अलामती आवाज़ पिणु आहे। माई काती माई कंध, माई पांधी माही पंध, शाइरा पाण खे इनक़लाब, क़ुर्बानी, सफ़र ऐं जिदोजहद जी इलामतुनि सां ॻंढे बीठी आहे। काती ऐं कंध उहे अलामतूं आहिनि क़ुर्बानी, जिदोजहद ऐं शहादत जूं। पांधी ऐं पंध रहबर ऐं तहरुक ऐं अॻुवाण जी उहो अलामत बणिजे थी पई इन नज़्म में। सूंहं ऐं सुरहाण, जमालियात, अमन, सुख, इन जी अलामतूं आहिनि। चंड ऐं चांडाण, रोशनी, उमेद ऐं ख़्वाबनि जी ताबीर जूं अलामतूं इन नज़्म में पोयल आहिनि। इहो जदीदियत जे उसूल आहे त शाइर रवायतुनि खे नई माना ॾींदो आहे। हिन नज़्म में पिणु माई मूमल वारो जेको पीस आहे उहो सिर्फ़ु असांजो सक़ाफ़ती विरसो ऐं लोक किरदारु न, पर सिंधी औरत जी ख़्वाहिशुनि जो इज़हार हिन नज़्म में ओतियल आहे। सिंधी औरत जे इंतज़ार ऐं क़ुर्बानी जी अलामत हिन में मूमल जो जेको तज़किरो हिन नज़्म में मिले थो पियो शामिलु आहे। ऐं हीउ जेको फ़नी हवाले सां ॾिसिजे त माई तुंहिंजो सॾो सिंधू, माई तुंहिंजो गीत, इहो जेको वर्जाउ हिन नज़्म में आहे उहो नज़्म खे मज़बूत हिकिड़ो फ़नी ढांचे में ॻंढे थो पियो ऐं गीत जी जेका शाइराणी ऐं रवानी पैदा थिए थी पई ऐं जज़्बाती तसलसुल ऐं फ़िक्री मर्कज़ियत जो अहसासु आहे उहे हमेशह मुकमिल तौर ते बरक़रार रहे थो पियो। नज़्म में हिकिड़ो ख़ूबसूरत नज़्म सिंधी शाइराणे वखर में असांखे हिनखे ॻंढे सघूं था पिया। ईअं ई मां स्किप कयां थो पियो मूंखे हिकिड़ो ॿियो नज़्म ॾाढो शानदार ऐं हैरत में विझंदड़ ऐं तजस एज़ अ शाइर मूंखे ॾाढो माना अपील कई। कोट अवां कंध ताईं अॾियो, कोट अवां कंध ताईं अॾियो, लहंदो न को सॾ जो सिज, मूमल राणा ड्राहे माड़ियूं, हलिया पंध पिरह जो पाड़ियूं, विख विख तां ऊंधार लथी, जग झर में झंग झर में झूंगार अची ॾिस, ॿरंदे सड़ंदे दिलि कीअं ठारियूं, आओ हलिया पंध पिरह जो पाड़ियूं। साखी रखंदमि हाण साख, टारे जज़्बा ज़ालिम जिस, लाल लहूअ जूं लाटूं ॿारियूं, हलिया पंध पिरह जो पाड़ियूं। पहतो हर को तूं भी अच, पहतो हर को तूं भी अच, वंडिजी वींदे ॾिसजांइ घस, कखड़ा सखणा मेड़े सारियूं, हलिया पंध पिरह जो पाड़ियूं। इहो वचन
हलिया पंध पिरह जो पाड़ियूं, माना उहो पाड़णु, उहो जेको पंधु आहे, जेको सफ़रु आहे ऐं क़ौम खे कंहिं मंज़िल मक़सूद ताईं पहुचाइण जी जेका जुस्तजू आहे, इन हिकिड़ी सिट में अयां थी पई त हलिया पंधु पिरह जो पाड़ियूं। त समाजी जागरता फैलाइण में असांजी मोहतरमा ममता पंहिंजो शमशाद मिर्ज़ा जी शाइरी, संदसि किताब जेके मूं पढ़िया मुताले मिलिया, ॿई इन जा छपियल हुया, सिंधू तुंहिंजा सॾ ऐं हिकिड़ो गज़ल मां उन ते ॻाल्हाईंदुसि, यानी त थोरो ॻाल्हाइजे त कोट अवां कंध ताईं अॾियो, लहंदो नको सॾ जो सिज। कोट ज़ुल्म जी अलामत आहे जंहिंजे अॻियां सचाईअ जो आवाज़ु बुलंद नथो थी सघे। शाइरा उन्हनि बंदि निज़ामनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज करे थी पई। लाल लहू जूं लाटूं ॿारियूं, रत जी क़ुर्बानीअ खे रोशनी में बदिलाइण जी ॻाल्हि आहे, जदोजहद जो इस्तारो आहे। हिन क़िस्म जी शाइराणे मज़ाहिमत जदीद सिंधी अदब में हिकिड़ो सियासी शऊर जी अक्कासी ॾिए पई त शाइरा वटि जेको सिंध जी सियासी बसीरत जी जेका आगाही वारी आहे, उहो केतिरी आगाह आहे। माड़ियूं ड्राहिण सिस्टम मादी ताक़त जी तबाही जी अलामत आहे। ऊंधा लहण फ़िक्र जी बंदिश आहे। साह घुटिजणु आहे। झंग झर में झूंगार समाजी वेगाणप आहे, पर साख जी मौजूदगी ज़रूरु आहे। हिकिड़ो एतबार आहे, या साखी रखंदो हाणे साख, इहा उन सिंबॉलिज़म में ओॾां वञे थी पई त अॼोकी नस्ल जी जेका इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे उन खे सेव करण जी ॻाल्हि आहे। हिन नज़म में हिकिड़ो जेको वजूदियत पसंदी वारी तहरीक जो जेको असरु अचे थो पियो त पाण जे अंदर जे इज़हार में औरताणो अहसासु, वरी धरती सां एतिरो प्यारु, वरी उन प्यार जो इज़हार शायदि ई कोई मर्द शाइर एॾे सुजाॻी एॾी बेदारी सां कयो हुजे। हिकिड़ो आख़िरी गज़ल आहे, माना थोरो ॻाल्हाए पोइ इजाज़त वठंदुसि, जेको पिणु तमामु हिकिड़ो शानदार, छाकाणि त मां चाहियां थो त हिकु उहा शाइरा जेका शाइरनि जी समातुनि ताईं पहुची न सघी आहे। केर बि कंहिंजो नाहे मन, केर बि कंहिंजो नाहे मन, प्यार बेकार सुकल जीअं पन, नीरा नेण निमाणा हा भॼी पियो दिलि जो दर्पण, सर सुहाई सांत में सुॾके चए पियो हर पीलो पन, सांझ सवेरो वेरी आ पापी आ पल पल खन खन। गज़ल जो मां सम्झां थो हिकिड़ो पुख़्तो इज़हार बि आहे ऐं पंहिंजे अंदर जे वजूद जे इज़हार ऐं पंहिंजे कैफ़ियतुनि जो हिकिड़ो भरपूर हिन गज़ल में असांखे मिले थो पियो। सुकलपन निरासाईअ जी, नीरा नेण निमाणा रूहनि जी वीरानी ऐं सर सुहाई सांत, ही समूरो ॻाल्हियूं करण जो मक़सदु आहे त हिकु पकी पुख़्ती शाइरा ख़बर न आहे छो केतिरनि ई शाइरनि जे पढ़जण खां रहिजी वई आहे। हिन गज़ल जी अॾावत में हिकिड़ो जज़्बाती तसलसल मौजूदु आहे ऐं मां सम्झां थो त हाणे आऊं पंहिंजे हिन जेको समप कयां, जेको समप वारो आख़िरी जेको मुंहिंजो पीस आहे उहो ज़रूरु मां पढ़ंदुसि। शमशाद मिर्ज़ा सिंधी शाइराणे आगुर में हिकु न विसरंदड़ नालो आहे, जंहिंजो न फ़क़ति औरत जे दाख़िली अहसासनि खे भरपूर शहरी इज़हार अता कयो, पर क़ौमी सक़ाफ़ती ऐं समाजी मौज़ूअनि ते बि इंतिहाई संजीदगीअ सां पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। संदसि शाइरीअ जो कैनवास निहायत वसी आहे। नज़्म, गीत, गज़ल हर सिल्फ़ में शमशाद मिर्ज़ा पंहिंजी अलॻि सुञाणप जी मुहर हई आहे। शमशाद मिर्ज़ा जी शाइराणे इबियास मां इहो चिटीअ तरह वाज़ह थिए थो पियो त हूअ न फ़क़ति लफ़्ज़नि जी मौसीक़ीअ खां वाक़ुफ़ु हुई, अहसासनि जी तपश जी शाइरा खां वाक़ुफ़ु शाइरा हुई, पर फ़िक्र, शऊर ऐं इज़हार जी सघ सां पिणु भरपूर हिकु तख़लीक़कार हुई। संदसि पहिरियों किताब ऐं कुझु फ़नी ओणायूं ज़रूरु आहिनि जेकी संदसि इब्तिदाई दौर जी इलामत सम्झूं था, ऐं इहा ओसर हर तख़लीक़ार जे फितरती वाट हूंदी आहे। जीअं जीअं संदसि शाइरी सफ़रु अॻिते वधंदो आहे, तीअं तीअं उहो आवाज़ु गहरो, इज़हार पुख़्तो ऐं फ़न वधीक सघारो थींदो आहे। शमशाद मिर्ज़ा जी शाइरीअ में औरत जो वजूदु सिर्फ़ु मज़लूम न, पर बाशऊर, बावकार ऐं अहसास वारे रूप में साम्हूं अचे थो पियो, जेको रुॻो बर्दाश्त न
पर मज़ाहमत जी अलामत बि आहे। हूअ पंहिंजनि लफ़्ज़नि सां न फ़क़ति दाख़िली वीरागी पर ख़ारिजी समाजी हक़ीक़तुनि सां बि मुहाड़ो अटकाईंदे नज़र अचे थी पई। सच त शमशाद मिर्ज़ा रुॻो हिकु नालो न पर हिकु अहसासु आहे, हिकु रोशनी आहे ऐं हिकु फ़िक्र जो तसलसुल आहे जेको नसिल दर नसिल सिंधी अदब खे साञा सूंहं ऐं सघ अता कंदो। ऐं सभिनी जी महिरबानी। सारंग हिकिड़ी सिप ख़ुशबू सारो ॾेह, आओ अखियुनि में वेह त पसां प्यार पिरीअ जो। इब्राहिम सारंग जहिड़ी शख़्सियत ते ॻाल्हाइण लाइ संदसि ई वेझे अज़ीज़ ऐं प्रोफेसर अमजद चना साहब खे गुज़ारिश आहे त इब्राहिम सारंग जे हवाले सां अचनि ऐं पंहिंजो मकालो पेश कनि। बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। मुल्क जी बहितरीन यूनिवर्सिटियुनि में शुमार थींदड़ IBA यूनिवर्सिटी सखर जे वाइस चांसलर ऐं हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ प्रोफेसर डॉक्टर आसिफ़ अहमद शेख साहब ऐं सिंधी ॿोलीअ जे ख़ूबसूरत शाइर मुंहिंजे उस्ताद साईं अयाज़ गुल साहब ऐं मुसवरीअ जी दुनिया जो तमामु वॾो नालो मैडम मुसरत मिर्ज़ा साहिबा, सुहेल शौकत साहब, असद चाचड़ साईं, उबदार जागिरानी साहब, मुनिस ऐं हेठि वेठल समूरनि मुअज़्ज़िज़ अदीबनि, शाइरनि, आर्टिस्टनि ऐं अदब दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजे हिन मकाले जो उनवान आहे इब्राहिम सारंग जे अदबी, इल्मी ऐं समाजी ऐं सियासी ख़िदमतुनि जो जाइज़ो। सिंधु धरती अज़ल लाकूं ज़रख़ेज़ ऐं आबाद रही आहे। समाजी तरक़ी हुजे या सकाफ़ती हैसियत, फ़नून लतीफ़ा हुजे या बहितरीन इंसानी क़दुर ऐं रवायतूं, मतिलबु त हीअ धरती हर लिहाज़ खां उत्तम ऐं उतां ई रही आहे। हिन धरतीअ ते क़दीम दौर खां वठी मशहूर ऐं मारूफ़ शख़्सियतूं पैदा थींदियूं रहियूं आहिनि जिन पंहिंजे फ़िक्र ऐं शऊर जे शमा सां ऊंदाही समाज में सिज जीअं रोशनी फैलाए पाण खे अमर बणायो आहे। लतीफ़ जी हिन नगरीअ में हर दौर जे जदीद तक़ाज़नि मुताबिक़ फ़िक्र ऐं शऊर जदीद सूरत अख़्तियार कंदो रहियो आहे। अहिड़नि अज़ीम शख़्सियतुनि पंहिंजे सियासी, समाजी ऐं अदबी ख़िदमतुनि ज़रिए अवाम जे दिलनि में ख़ासि जाइ पैदा कई आहे। इब्राहिम सारंग सिंध जे अहिड़नि घण पसायनि शख़्सियतुनि मां हिकु आहे जंहिं न रुॻो अदब जी मैदान में पंहिंजो नालो मंझरायो पर समाजी ऐं सियासी शोबे में पिणु अहम किरदारु अदा कयो। संदसि शाइरी, नसुर ऐं समाजी सरगर्मियूं सिंधी अवाम जी सुञाणप, सकाफ़त ऐं हक़नि जी जदोजहद में अहम किरदारु अदा कनि थियूं। इब्राहिम सारंग जो पूरो नालो मोहम्मद इब्राहिम चना आहे। मोहम्मद इब्राहिम चना 11 अगस्त 1953 ईस्वीअ में शिकारपुर जे भरिसां मियां जे ॻोठ में ॼाओ। संदसि वालिद जो नालो मोहम्मद आदम चना हो जेको सिंध जो हिकु बहितरीन कुंभर ऐं काशीअ जो कारीगर हो। महिनती ऐं हुनरी ख़ासियतुनि सबबि मोहम्मद आदम चना सेंट्रल जेल सखर में कुंभर तौरु भर्ती थियो, जंहिंखां पोइ मियां जे ॻोठ खे छॾे अची जेल कॉलोनी में मुस्तक़िल रिहाइश पज़ीर थियो। इब्राहिम सारंग पंहिंजी इब्तिदाई तालीम मियां जे ॻोठ में हासिलु कई ऐं बाक़ी तालीम सखर में मुकमिल कई। तालीम हासिलु करण खां पोइ इब्राहिम सारंग जेल कॉलोनी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो ऐं पोइ MA अंग्रेज़ी अदब करण खां पोइ उत्तर सिंध जे वॾे इदारे पब्लिक स्कूल सखर में लेक्चरार मुक़ररु थियो। कुझु अरसे खां पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट सिंध में अंग्रेज़ी अदब जो लेक्चरार मुक़ररु थियो। पहिरीं पोस्टिंग गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज पीर जो ॻोठ में थी। कुझु वक़्त खां पोइ गवर्नमेंट इस्लामिया साइंस कॉलेज सखर में बदिली थी आयो ऐं पोइ सर्विस जो घणो हिसो सखर रीजन जे हिन बहितरीन इदारे में तालीमी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई। इब्राहिम सारंग रीजनल डायरेक्टोरेट ऑफ कॉलेजिस सखर रीजन में एडिशनल डायरेक्टर पिणु थियो ऐं पोइ वरी जुलाई 2011 में प्रमोशन हासिलु करण खां पोइ गवर्नमेंट अता हुसैन शाह मूसवी कॉलेज में प्रिंसिपल थियो, जितां पाण सर्विस पूरी करे 7 अगस्त 2013 में रिटायर थियो। इब्राहिम सारंग हिकु ग़रीब ऐं मिसकिन मज़दूर जे घर में जनमु वरितो। नंढे हूंदे ई ज़िंदगीअ जे तकलीफ़ुनि ऐं दर्दनि खां वाक़िफ़ियत थियसि। शुरूआती ॾुखियनि ॾींहंनि खे हुन अखियुनि सां ॾिठो जंहिं हुन जी समूरी ज़िंदगीअ ते उत्साह भरिया हाकारी असर छॾिया।
इहो ई सबबु आहे जो संदसि अमली ज़िंदगीअ जी जदोजहद में वतन सां वाबस्तगीअ ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ जीअणु साफ़ ज़ाहिर आहे। इब्राहिम सारंग हिकु अहिड़ो नालो आहे जेको समाजी इंसाफ़ ऐं सियासी बेदारीअ जो निशान बणियलु आहे। संदसि ज़िंदगीअ जे हर पल में आवाम जी ख़िदमत ऐं समाजी बहितरीअ जो जज़्बो समायल हो, जेको खेसि हिकु मुनफ़रिद ऐं मुमताज़ किरदारु अता करे थो। इब्राहिम सारंग जी ज़िंदगी जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हुन पंहिंजी समूरी हयाती सिंध धरतीअ लाइ वक़्फ़ करे छॾी। उहो धरतीअ लाइ सची वाबस्तगी रखंदड़ शख़्स हुयो, जंहिंजो सबूत संदसि ज़िंदगीअ जी मुसलसल सियासी ऐं समाजी जदोजहद आहे, जंहिंमें हुन कंहिं बि क़िस्म जो ज़ाती फ़ाइदो न वरितो, बल्कि अवाम जी पंहिंजी हणा वणा ख़िदमत कंदो रहियो। इब्राहिम सारंग जी जदोजहद ऐं अज़्म समाज में तब्दीली ऐं तरक़ीअ लाइ असराइती कोशिशि हुई। हिकु तरफ़ समाजी बहितरीअ लाइ अणथक महिनत त ॿिए तरफ़ सियासी मैदान में उसूलनि ते क़ाइमु हिकु मज़बूत आवाज़। इब्राहिम सारंग हिकु अहिड़ी शख़्सियत हो जंहिं पंहिंजे सियासी ऐं समाजी बसीरत जे सलाहियतुनि सां समाज जे हर तबिके खे मुतासिर कयो। संदसि कमु ऐं सोच में सिंध जी सक़ाफ़ती ऐं तारीख़ी सुञाणप खे तहफ़ुज़ ॾियणु ऐं अवाम जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद करण जो अज़्म नुमाया हो। अदबी ख़िदमतूं मोहम्मद इब्राहिम चन्ना जो अदबी नालो इब्राहिम सारंग हो। हू सिंधी अदबी संगत सखर ऐं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सखर जो बुनियादी मेंबर पिणु हो। इब्राहिम सारंग बुनियादी तौर ते हिकु शाइर ऐं कहाणीकार हो। संदसि लिखणियूं माहवार तहरीक, नई ज़िंदगी ऐं सुहिणी ऐं कुझु ॿियनि अदबी रिसालनि में शाया थियूं। इब्राहिम सारंग जे अदबी तख़लीक़ुनि ते संदसि सियासी फ़िक्र जो तमामु गहरो असरु रहियो आहे, जेको संदसि नसुर तोड़े नज़्म में आया आहे। इब्राहिम सारंग रसूल बख़्श पली जे शेख अयाज़, रशीद भट्टी, फ़ताह मलिक जे बि घणो वेझो रहियो, जंहिं सबबु संदसि तरक़ी पसंदि फ़िक्र ऐं शऊर जी आबियारी थी। सिंधी अदब में नवनि लाड़नि ऐं रुझाननि जो हामी हुयो। इब्राहिम सारंग मग़रबी अदब खां बि तमामु घणो मुतासिर हो। उहो रोशन ख़्याल ऐं अदब में पिणु इनक़लाबी फ़िक्र जो हामी हुयो। रुमानियत हुजे या का समाजी तहरीर, मतिलबु त हर जाइ ते इनक़लाब जी ख़ुशबू संदसि तहरीरुनि में महसूसु थींदी। इब्राहिम सारंग जे तहरीरुनि जा ख़ासि मौज़ू समाजी ऐं तबक़ाती निज़ाम ख़िलाफ़ु हुया। इब्राहिम सारंग पंहिंजे दौर में समाजी ऐं क़ौमी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु भरपूर नमूने लिखियो ऐं उन दौर जे पढ़ंदड़ खे बेपनाह मुतासिर कयो। संदसि अदबी ऐं सियासी हल्के में जेके वधीक वेझो रहिया, उन्हनि में मलक नदीम साहब, अदल सुमरो, साईं अयाज़ गुल, सरवर सैफ़, जामी चांडियो, हफ़ीज़ कुंबर, हसन दर्स, रसूल बख़्श दर्स, हादी भट्ट, मंज़ूर बेदार ऐं हकीम ज़ंगे जो ऐं ॿिया केतिरा ई नाला शामिल आहिनि। इब्राहिम सारंग पंहिंजी शाइरी ऐं नसुर में सिंधी सक़ाफ़त जे ख़ूबसूरतनि खे पिणु उजागर कयो आहे। हुन जे लिखणनि में सिंध जे माण्हुनि जे रीतियुनि, रस्मुनि ऐं समाजी क़दरुनि जो अक्स नुमाया आहे। इब्राहिम सारंग जे लिखणनि में समाजी नाइंसाफ़ियुनि, तबक़ाती ऐं अण बराबरीअ ऐं इंसानी हक़नि जी भञकड़नि ख़िलाफ़ु सगारो आवाज़ बुलंद थियल आहे। हुन पंहिंजे कलम ज़रिए समाज में तब्दीली आणण जी कोशिशि कई, ख़ासि तौर ते पीसियल ऐं महरूम तबक़नि जे आवाज़ खे बुलंद कयो। इब्राहिम सारंग जे तहरीरुनि में सिंधी क़ौम जे सियासी ऐं समाजी हक़नि जी हिमायत नुमाया आहे। हुन पंहिंजी शाइरीअ में सिंध जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सियासी सुञाणप खे उजागर कयो, जेको सिंधी अवाम में सियासी शऊर पैदा करण में मददगार साबित कयो। उन जी शाइरीअ में मज़ामती लहजो नुमाया आहे। संदसि लिखणियूं सियासी ज़ुल्मनि ऐं नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु हिकु ताक़तवर आवाज़ बणियो। इब्राहिम सारंग जी शाइरी ऐं नसुर सिंधी अदब में हिकु मुनफ़रिद मक़ाम रखे थो। उन जी शाइरी में सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरती ऐं गहराईअ जो अक्स नज़र अचे थो। इब्राहिम सारंग जी शाइरी में सादगी ऐं सलासत मौजूदु आहे। उन जी शाइरी में समाजी हक़ीक़तुनि, महबत, मज़ाहिमत ऐं सिंधी सक़ाफ़त जी अक्कासी थियल आहे। संदसि शाइरीअ में इस्तारनि ऐं तशबीहनि जो ख़ूबसूरत इस्तेमालु नज़र अचे थो, जेको पढ़ंदड़ जे दिलि खे छुहे थो। इब्राहिम सारंग न रुगो शाइर हो, पर हिकु सगारो नसुर नवीस बि हो। हुन जूं लिखणियूं हुन जे तहरीरुनि में तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी पुख़्तगी नुमाया आहे, जेका सिंधी अदब जे मुताले खे नओं रुख़ ॾिए थी। इब्राहिम सारंग जे अदबी ऐं सियासी फ़िक्र में हिकु गहरो तालुक़ु नज़र अचे थो। संदसि शाइरी ऐं नसुर न रुगो अदबी ख़ूबियूं रखनि था, पर समाजी ऐं सियासी शऊर खे पिणु फ़रोग़ ॾियनि था। हुन जे लिखणनि में सिंधी समाज जे दर्द, उमीदुनि ऐं ख़्वाबनि जो अक्स मौजूदु आहे। संदसि अदबी कमनि में समाजी हक़ीक़तुनि
क़ुवतुनि खे चिटण जो अंदाज़ उनखे मुनफ़रिद बणाए थो। जीअं त इब्राहिम सारंग हिकु बाशऊर शख़्स हो, उनखे इस्तेहसाली क़ुवतुनि तरफ़ां अवाम ते थोपियल गुरबत खां सख़्तु नफ़रत हुई। नफ़ीस दिलि रखंदड़ जॾहिं कंहिं बुखायल ॿार या कंहिं बि इंसान खे मसइलनि में जकड़ियल ॾिसे थो त संदसि हसास ज़हन बेचैन थी वञे थो। अहिड़े ई जज़्बे खे हुन पंहिंजे हिकु नसरी नज़म में नुमाया कयो आहे। सिंधूअ किनारे बीठल हारी, उघाड़ी पुठी फाटल गोॾ, कोडर कुल्हे ते सोच जूं वीरूं, ज़िंदगी कठन अणांगी, बीमार ज़ाल, बुखायल ॿार, ॼण ज़िंदगीअ ते ॿार, जीवन केॾो न कड़ो थूअर जो वण आहे, ज़िंदगी घाणे में हलंदड़ ॾांद जियां, असुर खां सांझीअ ताईं, वठ वठां हिणा हॾ, अन जा अंबार, वॾेरे जो कमदार, बटईअ में घोबी, कर्ज़ मर्ज़ दिलि ते मूंझ, पीड़ा ऐं मौत जो तसवुर, सोच सुन, थकल क़दम राति जी ऊंदाईअ में वधंदा रहनि था। हिन नसरी नज़म मां संदसि हसास पणो वाज़े नमूने दिलि खे छुहंदे महसूसु थिए थो ऐं पढ़ंदड़ हारीअ जी ज़िंदगीअ जो दर्द गहराई सां महसूसु करे सघे थो। संदसि हिकु ॿिए नज़म में दाख़िली अहसास हिन रीति बयानु थियल आहिनि। विसारण जे चाहीं विसारे न सघंदे, कयल कोल वाइदा भुलाइण जे चाहीं भुलाए न सघंदे, अव्हां जे अखियुनि में आखेरा असांजा, अव्हां जे अखियुनि में आखेरा असांजा, ड्राइण जे चाहीं त ड्राहे न सघंदे, सवें सूर सदमा सठा थी सारंग, सवें सूर सदमा सठा थी सारंग, लिकाइण जे चाहीं लिकाए न सघंदे। हिन नज़्म में इब्राहिम सारंग अखियुनि में आखेरा जहिड़ो मुनफ़रिद इस्तारो इस्तेमालु कंदे ऐं उन सां गॾोगॾु तजनीस हरफ़ीअ जो ख़ूबसूरत इस्तेमालु कंदे कमाल करे छॾियो आहे ऐं फ़नी घाड़ेटे जूं घुरिजूं आला नमूने सां पूरियूं कयूं अथसि। संदसि ॿियो नज़म पेश कजे थो। ॾूर तोखां ज़िंदगी ॼण त कोई नासूर आहे, ॼण ऋण में का अकेली शाम आहे, तो बिना बेनाम आहे, ॼण त ख़ाली जाम आहे। अचो त इब्राहिम सारंग जी हिकु ॿिए मुख़्तसिर नज़म में कयल गहराई ऐं सुहिणे नमूने तशबीह खे इस्तेमालु ते ॾिसूं। साल थिया तोखे ॾिठे, तूं किथे ऐं मां किथे, हाय जो बन जो ॾियो वियो ओजामी वाट ते। नसुर नवीसी इब्राहिम सारंग जो नसुर बि एतिरो ई ख़ूबसूरत आहे जेतिरी संदसि शाइरी। संदसि लफ़्ज़नि जी चूंड पिणु शाइरानी आहे। इब्राहिम सारंग केतिरियूं कहाणियूं सिंधी अदब खे अर्पियूं आहिनि ऐं उनखां अलावा संदसि ताज़ियती तासुर पिणु बहितरीनु अंदाज़ में बयानु कयल आहिनि। अहिड़नि तासुरनि में संदसि जज़्बनि जी ख़ूबसूरत अकासी बयानु थियल आहे। उन्हनि तासुरनि खे पढ़ण खां पोइ ख़बर पवे थी त इब्राहिम सारंग जो फ़ौत थियल शख़्सियत सां कहिड़े अंदाज़ जो लॻाउ हो। हिते कुझु तासुरनि जा टुकड़ा पेश कजनि था। इब्राहिम सारंग पंहिंजे नज़रियाती रहबर रसूल बख़्श पलीजे जे लाॾाणे ते पंहिंजी डायरीअ में दिली जज़्बनि जो इज़हार हिन रीति कयो आहे जंहिंजो उनवान आहे ताज़ियत। ताज़ियत उन्हनि माण्हुनि जी कई वेंदी आहे जेके रूहानी ऐं फ़िक्री तरह हिन दुनिया मां हलिया वेंदा आहिनि। इंसान जेकी बज़ाहिर त हिन दुनिया मां हलिया वेंदा आहिनि पर उन्हनि जो फ़िक्री पोरियो जदोजहद अमल असां वटि मौजूदु हूंदो आहे, उहे हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। उन्हनि जी ताज़ियत नाहे थींदी। मां पंहिंजे कंहिं बि दोस्त खां उस्ताद रसूल बख़्श पलीजे जी ताज़ियत वसूल करण खां इनकारी आहियां। हू असांजे फ़िक्र ऐं सीने में मौजूदु आहे। मथे तासुर मां इब्राहिम सारंग जे ज़हनी सियासी ऐं फ़िक्री शौर जी परूड़ पइजे थी। इब्राहिम सारंग हिन तासुर में तरक़ी पसंदि सोच रखंदड़ शख़्सियत जो बिल्कुलु चिटो ओञाण थो लॻे। इब्राहिम सारंग पंहिंजी डायरीअ में शाइरी जे मैदान में सिंध जे तमामु सगारी शख़्सियत हसन दर्स लाइ बि कुझु लफ़्ज़ लिखिया आहिनि। पंहिंजे तासुर जंहिंजो उनवान आहे सही जोबन ॾींहं में लिखे थो त उहा 15 ऐं 16 जून वारी राति हुई। चंड ग्रहण आस्ते आस्ते वधी रही हुई। मन में अलाए छो विसविसा ऐं अजाया ख़्याल थिया आया। घड़ी घड़ी चंड खे थे ॾिठो। आधी राति जो चंड सॼो सारो धुंधलो थी वियो हो। मूंखे अलाए छो निंड कान थे आई। पासा वराए वराए थकिजी पियुसि। हर उथी चंड खे पए ॾिठुमि। अलाए छो वहम थी पियो त ख़ैरु कोन्हे। पिरे फुटी ॿांगूं आयूं ऐं मूंखे ख़बर नाहे कहिड़े पल निंड खणी वई। का महल थी मोबाइल वॼणु शुरू कयो। घणो ई लवायमि। नेठि मोबाइल खणी कन ते रखियमि। ॿिए पासे खां हादी भट्ट जो आवाज़ु आयो। चयईं अञा सुतो पियो आहीं, कहर थी वियो। केटीअनि ते हसन दर्स जे मौत जी ख़बर हले थी हले पई त रोड एक्सीडेंट में गुज़ारे वियो आहे। मूंखे कुझु बि सम्झ में न आयो। चयोमांसि छा थो चवीं? बेहाल थी टेलीविज़न खोलियमि त दिलबर दोस्त जे मौत जूं ख़बरूं हली रहियूं। अखियुनि मां ॻोढ़ा जारी हुया। ही छा थियो? काल्ह मंझंदि जो त ॻाल्हायो हुयाईं।
यार सारंग सखर में माहौलियात ते प्रोग्राम करण था चाहियूं, 30 खनि दोस्त हुजनि, कंहिं थधे होटल में बंदोबस्तु कजांइ, ऐं एॾां उतर में गर्मी बि घणी आहे, कुझु साफ़ी दोस्तनि खे बि घुराइणो आहे। यार हसन ईअं ओचितो हलियो वेंदे, एॾो जल्द न यार, ईअं नथो थी सघे। अॼु सॼी सिंध सोगवार आहे। हसन असांजे हथनि मां वारीअ जीअं खिसकी वियो। हसन अॼु असांजे हथनि मां वारीअ जीअं खिसकी वियो। अॼु हसन मशाए खोथीअ में सुतल आहे। शेख अयाज़ उदास ऐं ॾुखारो आहे, उनजो तसलसल टुटी वियो। अयाज़ चयो त हसन संदसि तसलसल आहे। अॼु जामी ॾुखारो आहे। इसहाक उदास आहे। हफ़ीज़ कुंबर अकेलो आहे ऐं अॼु झमपीर उदास आहे। किंजर उदास आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त रसूल बख़्श दर्स उदास आहे। हुनजो ॼण पीरीअ में पुटु हलियो वियो। हसन चवंदो रसूल मुंहिंजो बाबो आहे। अॼु झमपीर जूं बाज़ारियूं दुकान होटल पुछाणो पिया कनि, हसन किथे आहीं, हसन जा टहक किथे आहिनि। इब्राहिम सारंग निहायत दिलगुदाज़ अंदाज़ में हसन जे वफ़ात ते पंहिंजे दिलि जे पवित्र जज़्बनि जो इज़हार कयो। इब्राहिम सारंग जूं समाजी सियासी ऐं अदबी ख़िदमतूं सिंधी क़ौम लाइ हिकु क़ीमती असासो आहिनि ऐं शाइरी तौरु नसर ज़रिए सिंधी सकाफ़त सुञाणप ऐं सियासी शौर खे मज़बूत करण में अहम किरदारु अदा कयो। संदसि समाजी ऐं सियासी सरगर्मियूं सिंधी अवाम जे हक़नि ऐं बहितरी लाइ हिकु रोशन मिसाल आहिनि। इब्राहिम सारंग जो सिंधी अदब ऐं समाज में कयल ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। सियासी समाजी ख़िदमतूं इब्राहिम सारंग जी ज़िंदगी पिणु सियासत सां सलाढ़ियल नज़र अचे थी। हिकु बेबाक सियासतदान जीअं जलसनि ऐं जुलूसनि में नुमायां नज़र ईंदो हो, चाहे शागिर्द सियासत हुजे या क़ौमी सियासत, मतिलबु त हर जॻह ऐं हर वक़्तु जदोजहद कंदे नज़र ईंदो। इब्राहिम सारंग जो सिंध ऐं सिंधी क़ौम सां बेपनाह इश्क़ हो। इन सबबु ई सिंध जे मुफ़क्किर ॾाहे ऐं इनक़लाबी शख़्सियत रसूल बख़्श पलीजे जे नज़रियाती सोच खां बेहद मुतासिर थियो ऐं समूरी ज़िंदगी अवामी तहरीक सां सलाढ़ियल रहियो। हू पंहिंजे रहबर रसूल बख़्श पलीजे सां अमली जदोजहद में सिंध जे कुंड कुड़छ में साणस गॾु नज़र ईंदो हो। इब्राहिम सारंग अवामी तहरीक जो सचो कारकुन हो। इहो ई सबबु हो जो सिंध जो ॾाहो रसूल बख़्श पली जो जॾहिं बि सखर में ईंदो त अक्सर राति इब्राहिम सारंग वटि तरसंदो हो। इब्राहिम सारंग पंहिंजे रहनुमाउनि जी या सिंध धरतीअ जे माण्हुनि जे हक़नि जे हासिलात लाइ हमेशह रोडनि ते निकिरण लाइ तयारु हूंदो हो। संदसि सची वाबस्तगीअ सबबु अवामी तहरीक जे समूरी मरकज़ी क़यादत जे दिलनि जी धड़कन हो। हुन क़ौमी सियासत खे इनक़लाब जी राह बढ़ाइण जा रोशन ख्वाब पिए ॾिठा। इब्राहिम सारंग इनक़लाबी सियासत खे ई सिंध धरतीअ जे समूरनि मसइलनि जो वाहिद हल पिए सम्झो। हुन तबक़ाती ऐं फुरलुट ते ॿधल समाज ख़िलाफ़ हमेशह जदोजहद कई। संदसि मौक़ुफ़ हो त जेसीं तबक़ाती समाज सिंध धरतीअ जे सीने ते मौजूदु आहे, तेसीं सिंध धरती ऐं सिंधी क़ौम ख़ुशहाल न थी सघंदी। इब्राहिम सारंग सिंध जे समाजी बहितरी लाइ हमेशह सरगर्म रहियो। हुन पंहिंजे तहरीरुनि ऐं अमली कमनि ज़रिए समाजी शौर खे फ़रोग़ ॾिनो। संदसि अदबी ऐं समाजी सरगर्मियूं सिंधी माण्हुनि में ख़ुदि एतमादी ऐं सकाफ़ती सुञाणप खे मज़बूत करण में मददगार साबित थियूं। नेकीअ जो कमु हमेशह पंहिंजी ज़ात खां शुरू कबो आहे। जे मिस्ताक इब्राहिम सारंग सभ खां पहिरियां पंहिंजी ज़ात खे हिन अण बराबरीअ वारे समाज खां आजो कयो। तबक़ाती समाज ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो। इब्राहिम सारंग औलाद समेत मिटनि माइटनि ओड़े पाड़े जे ॿारनि खे बि आला तालीम ॾियारण जूं भरपूर कोशिशूं वरितूं। इब्राहिम सारंग हमेशह तालीम जे बहितरीअ लाइ सोचींदो रहियो। संदसि ख़्यालु हो त तालीम हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिं ज़रिए असां पंहिंजे फ़िक्र खे आसमान जे बुलंदनि ताईं पहुचाए सघूं था। नेठि ही नफ़ीस इंसान ऐं सिंध जो आशिक़ इब्राहिम सारंग 6 जुलाई 2018 ते हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो, पर हू पंहिंजे तहरीरुनि ऐं पंहिंजे आला किरदार ज़रिए ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदो। तव्हांजी महिरबानी। ऐं इब्राहिम सारंग जो फर्ज़ंद असां वटि स्टेज ते मौजूदु आहे। मोनस इब्राहिम साहब खेसि गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे वालिद साहब जे हवाले सां पंहिंजा वीचार पेश कनि। मोनस इब्राहिम। मानवर साईं हिन आसिफ़ शेख साहब, साईं अयाज़ गुल साहब, साईं मुमताज़ बुखारी साहब ऐं स्टेज ते मौजूदु मोज़िज़ीन ऐं हिन हाल में मौजूदु सभिनी मोज़िज़ महिमाननि खे अस्सलामु अलैकुम। वैसे त बाबा जी जेकी सियासी समाजी ऐं अदबी ज़िंदगी हुई उन ते साईं अमजद साहब जन मक़ालो पेश कयो। मां बाबा जी जेकी हिकिड़ी दोस्ती जो हिकिड़ो सर्किल हुयो, ख़ानदानी जेको उन जी ज़िंदगी रही, उन ते थोरो मुख़्तसर ॻाल्हाईंदुमि। बाबा जी जेकी दोस्ती जो हिकिड़ो सर्किल रहियो उहो तक़रीबन पूरी सिंध में रहियो ऐं उन में
काफ़ी वॾा कदावर नाला अदीब शख़्सियत सियासी समाजी दोस्त बाबा जा रहा, जिन मां कुझु अॼु मौजूदु आहिनि त कुझु अॼु न आहिनि मौजूदु। जे बाबा जी जेकी हिकिड़ी जेको तबियत हुई दोस्तीअ जे हवाले सां, उहा काफ़ी नफ़ीस तबियत रही। हुन जी हमेशह इहा कोशिशि रही त हू पंहिंजे जेको आहे त दोस्तनि खे पाण में ॻंढे रखे, जोड़े रखे। ऐं उहा सिर्फ़ु दोस्तीअ में न, पर भली असांजो ख़ानदान हुजे या पाड़ो हुजे, यानी जेके बि बाबा जी सर्किल में जेके बि माण्हू हुया, हो कॾहिं बि न चाहींदो हुयो त उहे जेको आहे त पाण में रुठल हुजनि। हुन जी हमेशह इहा कोशिशि रही त हो हुननि खे पाण में जेको आहे त जोड़ींदो रहे। ऐं हुन जी जेकी तबियत हुई, काफ़ी हसास तबियत जो मालिक हुयो ऐं अॻिले जे लाइ यानी पंहिंजे दिलि में दर्द रखंदड़ हिकु शख़्स हुयो। इन जो वॾो मिसाल वठिजे त साईं रसूल बख़्श पलीजो साहब जॾहिं उन्हनि जी डेथ थी त उन्हनि ॾींहंनि में बाबा जी तबियत काफ़ी नासाज़ रही। पोइ बाबा मूंखे चयो त यार हल त हलूं जंपीर, पंहिंजे क़ाइदे जो आख़िरी दीदार करे अचूं। मां चयुमि बाबा साईं तव्हांजी तबियत में बिल्कुलु मज़ो आहे कोन, तव्हां कीअं हली सघंदो? पर बाबा काफ़ी मूंखे फोर्स कयो, चई न पुट हलंदासीं। पोइ उन सफ़र में जेको आहे त असां सां साईं अदल बि गॾु हुया। राति जामशोरो में रही करे सुबुह जो जंपीर लाइ निकितासीं, उहो जिंगशाई लाइ। पोइ हुते बाबा पंहिंजे क़ाइद जो दीदार करे जेको आहे त कुंड में वञी वेही रहियो। बसि हिकिड़ी गहरी सोच में गुम थी वियो, ॼण त हू हिते आहे ई कान। ठीकु उन ई महीने में पाण बि जेको आहे त मोकिलाणी कयईं। बाबा जा कुझु अहिड़ा ख़ासि दोस्त हुया जंहिंजी हो वधीक जेको आहे त फ़िकिर कंदो हुयो ऐं घणो चाह रखंदो हुयो। उन्हनि में साईं रसूल बख़्श दर्स शामिलु हुयो, हसन दर्स शामिलु हुयो, हफ़ीज़ कुंभर शामिलु हुयो, साईं पुनल कादरी पंजू देराई उहो शामिलु हुयो ऐं काफ़ी ॿिया अहिड़ा दोस्त हुया जंहिंसां हुनजो वॾो हिकिड़ो लॻाव हूंदो हुयो, वॾो हिकिड़ो चाह हूंदो हुयो। हसन दर्स जे टीजे खां जॾहिं वापसी ते बाबा साईं जेको घर मोटी आया त हुन जे अखियुनि में बाक़ाइदे मां उहो दर्द महसूसु कयो त हुन जे अंदरि में केतिरो न दर्द हुयो हसन दर्स जी मौत जो। पर बाबा जी हयाती खां बाद में जेके साईं रसूल बख़्श दर्स जो विछोड़ो थियो या साईं पुनल कादरी जो विछोड़ो थियो, अगरि बाबा जी हयाती में इहे विछोड़ा थियनि हा त मां सम्झां थो त इहे हिकिड़ा ॿिया वॾा सदमा बाबा लाइ हुजनि हा। ॿियो अचो उन जी शख़्सियत ते अगरि असां ॻाल्हायूं त हो हिकिड़ी साफ़ सुथरी शख़्सियत जो मालिक हुयो, पाण खे वेल मेंटेन रखंदो हुयो, पंहिंजी डाइट जो ख़्यालु रखंदो हुयो, एक्सरसाइज़ वग़ैरह टाइम जो पंक्चुअल हूंदो हुयो। बाबा तक़रीबन 1.5 हफ़्तो हॉस्पिटलाइज़ रहियो आहे। पोइ तक़रीबन हफ़्ते खां बाबा चवंदो पियो अचे यार मुनिस मुंहिंजी शेव कराए, मुंहिंजी शेव काफ़ी वधी चुकी आहे, मुंहिंजी शेव कराए। पोइ मां बाबा खे टारींदो ईंदो, मां चयुमि ठीकु आहे थोरो स्टेबल थियो, मां जेको आहे त तव्हांजी शेव कराईंदुसि। पर जेको आख़िरी ॾींहुं हुयो बाबा साईं जो, उन ॾींहुं उन बाक़ाइदे मूं ते कावड़ कई, चई यार मुनिस मां तोखे चवां थो मुंहिंजी शेव कराए, तूं मुंहिंजी शेव छो नथो कराए, मूंखे मज़ो कोन थो अचे। मां ठीकु आहे साईं करायूं था। पोइ वयुसि ऐं हजाम खे वठी आयुसि, शेव वेव कराई बाबा जी। उन खां पोइ उन जेॾी महिल पंहिंजो चहिरो आईने में ॾिठो त उन जा सॼा थक, उन जी जेकी सॼी बीमारी हुई सभु ख़तमु थी वियसि, हो पाण मां मुतमिन थी वियो। उनखे ख़बर पइजी चुकी हुई त अॼु मुंहिंजे विछोड़े जो ॾींहुं आहे,
सॼी उमिरि मां टिप टॉप रहियुमि, क्लीन शेव रहियुमि, त अॼु मुंहिंजो विछोड़े जो ॾींहुं आहे, अॼु मां ईअं छो वञा, अॼु बि मां ईअं क्लीन शेव हसीन शहज़ादनि वांगुरु जेको आहे त मोकिलाए वञा। उनखां पोइ वरी जॾहिं अमड़ आई, अमड़ खे ॾिठईं त बसि हीअं सम्झो त हो हिन ज़िंदगीअ मां सैर थी चुको हुयो। राति जो सुम्हियो, सुकून सां बसि परवाज़ थी वियो, न कंहिं तकलीफ़ में, न कंहिं दाह में, बसि ईअं चुपचाप जेको आहे त ईअं मोकिलाए हले वियो हमेशह हमेशह लाइ। वधीक मां पढ़ी कान थो सघां, हौसलो आहे कोन मूंखे, बाक़ी बाबा जी पहिरीं वसीअ ते 2 लाइनियूं मां लिखियूं हुयूं, उहे तव्हांजे साम्हूं पेश करे मां पंहिंजी जेको आहे त जॻह वठंदुमि। ज़िंदगी करे बेवफ़ाई त ॻाल्हि ॿी ॻाल्हि आहे, पर जेसिताईं जिस्म में जान आहे, तुंहिंजी यादियुनि जो काफ़िलो हलंदो 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 हलंदो। वॾी महिरबानी। मुसरतूं रखे थी मन में संभाले, न काई छिक ताण ॼाणे थी, इल्म जे बाग़ जी मालण, सूंहं सिक ऐं सुल्हाण ॼाणे थी। शमशाद मिर्ज़ा साहिबा जी सिस्टर जेका स्टेज ते मौजूदु आहे, मानवारी शमशाद मानवारी मुसरत मिर्ज़ा साहिबा, जेका मुल्क जी नामियारी आर्टिस्ट ऐं इल्म ऐं अदब जी ॼाणू, खेसि गुज़ारिश आहे तो स्टेज ते अचनि ऐं शमशाद मिर्ज़ा जे हवाले सां पंहिंजूं यादूं शेयर कनि। अस्सलाम वालेकुम। इन महीने में मां शायदि ॿी दफ़ा इन स्टेज ते इन हाल में आई आहियां। बुखारी साहब, तव्हांजी कोई मूंखे शायदि लॻी वई त तूं पुराणा जेके तव्हां जा लाहे छॾियमि, त जेकी तव्हां मूंखे हमेशह इनवाइट कंदा हुया ऐं मां न अची सघंदी हुयमि। महिरबानी तव्हांजी, बुखारी साहब ऐं रियाज़ गुल साहब ऐं मानवारी वाइस चांसलर साहब ऐं सभिनि खां वधि हुबदार जागीराणी साहब ऐं बाक़ी जेके मुक़रर हुया, उन्हनि सभिनि एतिरो सुठो ॻाल्हायो त जी ठरी वियो। पर जेकी हुबदार ॻाल्हायो, जहिड़े नमूने सां उन सीरियसली ऐं ईमानदारीअ सां किताब खे पढ़ियो ऐं उन खे मुंहिंजी जो शमशाद मूंखां वॾी सिस्टर हुई, असां 5 भेनर हुयासीं। 5 भेनर ईअं त हिकिड़ी ॾोरीअ में ॼणो हिक खां पोइ ॿी थी अचे, 3, 4, 5, असां 5 हिक ॿिए जे पोयां पैदा थियासीं। शायदि 2 या 2.5 सालनि जो कंहिं में फ़र्क़ु हूंदो, कंहिं में 2 साल जो। अहिड़े नमूने सां शादो जो उनखे शमशाद खे घर में प्यार सां नंढा वॾा सभु शादो चवंदा हुया। हे नालो असांजे वॾे भाउ रखियो, छो जो मुंहिंजा 2 भाइर ऐं असां 5 भेनर हुयासीं। त उहो शादो जो नालो अहिड़ो हुयो जेको नंढे खां वॾे ताईं हर हिक खे ज़बानी यादि हूंदो हो। शादो जी पहिरियां त ॻाल्हि जेकी हुबदार साहब कई आहे, पहिरियों उनखे मोकिलायूं, पोइ वरी मां कुझु शादो जी ज़िंदगी जे बारे में कुझु हुन जा अहिड़ा शानदार रहण सहण जा तरीक़ा ऐं उन जो ऐं मुंहिंजो नंढपण हिकु जेतिरो हुयो। उहो मूंखां वॾी हुई ऐं मां उन खां नंढी हुयमि ऐं मूंखां नंढी लास्ट वारी भेण हुई। शादो यानी शमशाद विचोली भेण हुई असांजी, यानी वॾनि सां बि पूरी हुई, नंढनि सां बि पूरी हुई, पर तबियत में उहो बिल्कुलु जुदा हुयो। मां तव्हांखे पहिरियों हुनजी इहा शाइरी जेकी तव्हां हुन ॿुधी, उहा हिकिड़ी जुदा ज़िंदगी हुई उन जी, जंहिंमें उहा रोईंदी बि हुई, खिलंदी बि हुई, खिलाईंदी बि हुई, पर हिकिड़ी अहिड़ी इंसान हुई जेकी मोहबतण हुई, जंहिंसां कुर्बाइती हूंदी आहे
कोई अची वञे उन जी दोस्त या महिमान कॾहिं न वञणु ॾींदी हुई। उन्हनि जूं 3 निशिस्तूं हूंदियूं हुयूं, कमरे में वेहणु, वरी दरवाज़े ताईं अधु कलाकु लॻणु, वरी ॾाकण ताईं मज़ीद अधु कलाकु लॻी, वरी ओ ख़ुदा हाफ़िज़। त अहिड़ी यानी उन जी दिलि न चाहींदी हुई त हितां उथी कोई वञे बि। त शादो जी ज़िंदगीअ जूं कुझु ॻाल्हियूं तव्हांखे मां ॿुधाईंदमि, छो जो असां ॿिन्हिनि जो नंढपण हिकु जेतिरो ई हुयो, उहो मूंखां वॾी हुई ऐं ज़ाहिरा थोरी पंहिंजी इन ॻाल्हि में बि हुई त रोब बि मूं ते रखे ऐं ॻाल्हि बि मञाए वठे। शादो जी ॻाल्हियूं त हलंदियूं रहंदियूं, छो जो उन जी शाइरी जेकी तव्हां अॼु ॿुधी आहे पहिरियों न ॿुधी हूंदी कॾहिं बि। शादो जी इन ॻाल्हि खे पहिरियों थोरो सारो मां तव्हांखे ॿुधायां त उहा शायदि नंढपण खां ई हुई, या वॾी थी या कीअं थी, या घर जूं भेनर ई ॿुधाए सघंदियूं आहिनि, छो जो भाइरनि खे बि ख़बर न हूंदी आहे त भेण कीअं पई रहे, उन जी दिलि में छा पई गुज़रे, न उनखे इहा ख़बर हूंदी आहे। उहो ईंदा आहिनि पंहिंजे भेण खां हे करे ॾे, हो करे ॾे, मानी ॾे, हे कर, यानी उहा कम, पर कॾहिं न हे पुछंदा त बाक़ी अहवाल छा आहे, तूं कीअं आहे। अहिड़ी वेछाई जेकी आहे उहा भेण जे दरम्यान हूंदी आहे। त शादो शाइरी न हुई, शादो हिकु मुख़लिस हमदर्द भेण बि हुई ऐं हिकिड़ी मुख़लिस हमदर्द माउ बि हुई। ऐं शादो जी ज़िंदगीअ में ॾाढियूं ॾुखाइयूं बि हुयूं ऐं इहा ॾुखाइयूं पैदा कंदड़ उन पाण हुई। पहिरियों त मां तव्हांखे ॿुधायां, शादो पढ़ाईअ में नंढपण में थोरी खेॾण कुॾण वारी ॿारड़ी हुई ऐं उहा वधीक ख़ैरपुर में वञी रहंदी हुई, जिते मुंहिंजो हिकिड़ो चाचो अकेलो, मुंहिंजो वालिदैन चाचा, बसि 2 भाइर हुया जेके हिते रहंदा हुया। चाचा हुयो ख़ैरपुर मीरस में ऐं उहा हिकिड़ी उनजी टैलेंटेड लाइफ हुई। मुंहिंजी फैमिलीअ में वधीक जेके आहिनि उहा मर्दानी साइड में शाइर हुयो, शाइर बि हुयो ऐं ॾाढो क्रिएटिव इंसानु हुयो। आख़िर में उहो डायरेक्टर इंडस्ट्रीज़ ईस्ट एंड वेस्ट पाकिस्तान रहियो ऐं उन जा 2-3 तव्हांखे मामूली कमु, शादो जो छो जो लाडलो सभिनि खां वधि, बाबा खां बि वधीक उहो हुओ, उनजो ज़िक्र करणो ज़रूरी आहे। त उहो एतिरी उन वटि क्रिएटिविटी हुई चाचा वटि उन वक़्त में, त उनखे जेकी क्राफ्ट हुई सिंध जी, जेकी अॼु ताईं लास्ट 20 सालनि खां इन ते डुक डोड़ पई कयां त तव्हां सभु कुझु करे सघो था, पर जेकी मरे पई शइ उनखे ध्यानु नथा रहियो त कंहिंखे ॾेखारियूं बि। तो इहा ॾुखियल हिकिड़ी स्टोरी आहे, उहो बाद में बुखारी साहिबु साॾंदा मूंखे जॾहिं, उहा ज़रूरु तव्हांखे पंहिंजे दिलि जो सुर ॿुधाईंदमि। पर फ़िलहालु शादो ते वरी वापसि अचूं था त नंढपण में उहो पढ़ाई जे शौक़ में, न करण जे शौक़ में ख़ैरपुर में वञी रहंदी हुई ऐं उहा नंढड़ी हुई, कोई हे न त मां इहो वॾा हूंदा हुआसीं, हे कची पकी वारी ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि। पोइ उनखे बाबा वठी ईंदो वञी, पोइ चवंदो हुओ त भई तुंहिंजियूं ॿियूं भेनर वञनि थियूं, तूं बि वञ। तो पसंदीदा हिन जो टांगे वारो हिकिड़ो हुयो, चवणु लॻी हा वेंदमि ज़रूरु, पर उनखे सॾायो, उहो ॻाल्हियूं कंदो वेंदो आहे रस्ते में। तो बाबा उनखे उनजी पसंदि वारो टांगे खे, पहिरें ज़माने में रिक्शा न हुया, ॿार जेके आहिनि टांगनि में वेही वेंदा हुया स्कूलनि में। तो उन स्कूल में उहा वञणु लॻी त पोइ कुझु उनखे दिलि जी थोरी परेशानी लथी। पर नंढपण में शादो हिकिड़ी गुॾी जहिड़ी हुई, यानी इहा सूंहं जी हिकिड़ी जीअं हूंदी आहे
पाड़े वारा उनखे लाली पठाणी चवंदा हुया, ॻाढ़ा गिटा हूंदा हुया उन जा, ऐं उहो फ्रेंच कट वारो हूंदा। बाबा खे उहो फरमाइश करे वठी वेंदी हुई पाण सां, ऐं इहा वार कटाईंदी हुई जेके मथे खां फ्रिंज हूंदी आहे ऐं नंढा वार हूंदा आहिनि। ऐं पंहिंजी उन जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो नंढेपण जी ॻाल्हि हीअ आहे, हर ॻाल्हि जेकी बि चवंदी हुई बाबा उनखे ओड़ी वक़्तु पूरो करे ॾींदो, छो जो उनजी ऐं उहा पंहिंजे प्रोग्राम सां हलंदी हुई। ॾींहुं सुबुह थी त असांजी वॾी भेण खे उनजो ॾाढो ख़्यालु हूंदो, प्यार बि ॾाढो हो उनजो उन्हनि सां। त चवंदी हुई आपा मूंखे न हाणे जल्दी सां मानी खाराए त मां पंहिंजे दोस्तनि सां मिली अचां। हाणे पाड़े जूं 5-7 छोकिरियूं उन जूं दोस्तियूं हुयूं, जंहिंसां कमु हे हुयो त हर घर में वञिणो आहे, हर हिक खे पुछिणो आहे, वॾी हुजे या नंढी हुजे। सो इहा एतिरी पॉपुलर पंहिंजे पाड़े में हुई त हर घर जी जेकी घर वारी वॾी ॾाॾी बि हूंदी, नंढा ॿार बि हूंदा, सभु पुछंदा अॼु न आई आहे, अॼु छो न आई आहे। मां इन सां कॾहिं न वेंदी हुयमि, असां ॿिन्हिनि भेनरुनि में इहो न हुयो। उहो उनखे घुमण जो शौक़ु हुयो, मूंखे न हुयो। त शादो जी नंढेपण खां हिकिड़ी इंडिपेंडेंट ज़िंदगी हुई, बड़ी ख़ुशी वारी। उतां डुकी दौड़ी वापसि ईंदी हुई, मानी खाई वॾी वापसि ते हली वेंदी हुई। पर ख़ैर उन पंहिंजी पढ़ाई पूरी कई, हितां गवर्नमेंट कॉलेज मां ई इन BA कयो। पोइ बाबा खे चवणु लॻी त मां न हाणे लॉ कंदमि। जॾहिं की मां ऐं मुंहिंजूं 2 भेनर असां पंजाब मां पढ़ियो, असां ॿिन्हिनि टिनिनि खे बाबा उतां पढ़ायो, इंटरव्यू उतां कईसीं, पोस्ट ग्रेजुएशन बि उते कईसीं। मुंहिंजूं 2 भेनर डॉक्टर्स आहिनि, उन्हनि उते 6-6 साल पढ़ियो। त इन जी जॾहिं वारी आई, अॼु मूंखां पहिरियों अचणु खपे हा, चवणु लॻी मां सखर खां ॿाहिरि न वेंदमि, मूंखे बसि सखर में रहणो आहे। कराची वेंदी हुई, उते चवंदी हुई न मूंखे सखर में रहणो आहे, मूंखे सिर्फ़ु सखर में सुठो लॻंदो आहे। तो न हे पढ़ण लाइ ॿाहिरि वई, न ॿी जॻह ते वई। इहा मोटी कराची मां सखर कोयटा वञो त वरी उते हफ़्ते खां पोइ मूंखे सखर वञिणो आहे। असल में हिते हिन जी दोस्ती जा वॾा सिलसिला हुया ॿारनि सां, शरारतनि सां। इन लॉ में दाख़िला वरिती ऐं मुंहिंजी हिकिड़ी ॿी कज़न चाची वारी सौट हुई मुंहिंजी, उन बि लॉ में दाख़िला वरिती। इहे बि पास करे वयूं, एज अ रेगुलर स्टूडेंट पास करे वयूं सखर जे लॉ कॉलेज मां। ऐं उन शायदि कराची जे लॉ कॉलेज मां पास कयो मुंहिंजी कज़न। जॾहिं बाबा हिनखे पुछियो हाणे तूं पास थी वई आहे त हल त कोर्ट वठी हलां, त चवणु लॻी हा छो न। बाबा उनखे वठी वियो, बाबा पाण वठी वेंदो सभिनि खे इन जी जेकी फरमाइशूं हूंदी पूरियूं करण लाइ। उते वई, उते ॾिठई 2-3 ॾींहं, वरी चवणु लॻी बाबा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां करणी आहे। त बाबा पुछियोसि ॿुधाए छा ॻाल्हि आहे हाणे। उन चयो त हे मुंहिंजे तबियत मुताबिक़ न आहे, इहे जेके सभु कूड़ था ॻाल्हाइनि, इन्हनि में त उहो जेकी जंहिंजे करे मां लॉ कई हुई उहा त मां त सच जी फाइट करणी हुई, मां तंहिंजे करे लॉ कई। त बाबा चवणु लॻो पोइ त तूं ग़लति कमु कयो आहे, हिते त इहा न थींदो। सो उन खे सॼी ज़िंदगी इहा परेशानी हाणे हमेशह चवंदी हुई त इंसाफ़ छो नथो थिए। ऐं उहो पंहिंजी ज़ात जे लाइ बि चवंदी हुई मूंसां फलाणे इंसाफ़ छो न कयो। इंसाफ़ उनखे एतिरी अंदर में हुयो, उन जॉब न कई। उन चयो त न, जॾहिं त मुंहिंजी कज़न जेकी हुई उन बाक़ाइदा प्रॉपर तरीक़े सां लॉ खे खयो, पंहिंजी सुठे वकील जी अप्रेंटिस थी वई। उन खां पोइ उन आख़िर में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज थी, ऐं उन खां आख़िर में सेक्रेटरी
लॉ जी थी रिटायर थी। शादो जी ज़िंदगीअ जा इहे तरीक़ा ख़ुशि रहंदी हुई ॾाढो, ऐं हर खे कॾहिं कंहिं ईअं न हुयो त उन जी परेशानी जी कोई ॻाल्हि हुजे त उहो शेयर न करे। पर उन जी ज़िंदगीअ में हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जॾहिं उन पंहिंजे लाइ हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो कयो, ऐं उहो ज़िंदगीअ जा आहिनि अहिड़ा जंहिंमें माण्हू कुझु करे नथो सघे। इन ॻाल्हि उनखे ॾाढो ॾकोए छॾियो, ईअं उधेड़े छॾियो उनखे उहा यादि पंहिंजी इंसाफ़ वारी न विसरी। उहो घर में बि अची ईअं चवंदी मूंसां इंसाफ़ नथो थिए। पोइ आख़िर मुंहिंजी वालदा चयो जॾहिं तूं सम्झे थी तोसां इंसाफ़ नथो थिए त तूं पाण सां पाण इंसाफ़ कर। उहो पाण सां इंसाफ़ हे थियो त उहो छॾे सखर अची वई, ऐं ज़िंदगी जा आख़िरी 30 साल उहो पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी धीअ सां असां वटि गुज़ारिया। शाइरी कई, ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ारी उन, ऐं घुमण जी शौक़ीन हुई, मगर दिलि जे अंदरि उन जी जेकी तव्हां उन जी शाइरी ॿुधी हूंदी, जेकी पीड़ा हुई, जेकी तकलीफ़ हुई, हू ॿुधाईंदी न हुई कंहिंखे बि। हू राति जे वक़्तु पंहिंजी पलंग जे साइड ते वेही कापीअ में लिखंदी हुई, ऐं एतिरो लिखंदी हुई त जेकी इहे 2 किताबूं आहिनि एतिरो लिखी वई आहे उहा। अहिड़ियूं 2 किताबूं इंशाअल्लाह ॿी मुलाक़ात में हिकिड़े जी महूरत ज़रूरु थींदी। त उन जो कलाम जेको आहे उहो संभाले रखियो आहे मां, छो जो हाणे मां ई शायदि हिकिड़ी कस्टोडियन रहिजी वई आहियां जेको इहो कमु करे थी पंहिंजे कम खां सवाइ। शादो जी शाइरी जेतिरी मूंखे अॼु मज़ो आयो ॿुधी, हुबदार जागीराणीअ जो मज़मून एतिरो सुठो, एतिरे दिलि सां लिखियलु हुयो त मूंखे लॻो त मां साहु खणण ई मूंखे शायदि विसरी वियो आहे। मूंखे जागीर राणी साहब खे मुबारक हुजे त उन एतिरी गहराईअ सां उन जे नज़्म खे ॾिठो आहे। हीअ हिकिड़ी नज़्म न आहे, एतिरियूं कई खोड़ नज़मूं, कई खोड़ वायूं। ही शाइरा न हुई, हिकिड़ी मां सम्झां थी हिकिड़ो तोहफ़ो हुयो जेके अञा ताईं माण्हुनि खे नज़र न आयो आहे, न पहुतो आहे उन ताईं, न उनखे ख़बर। लेकिन उहा सिंध जी आशिक़ हुई, सिंधु दरिया जी आशिक़ हुई, ऐं किथे न वेंदी हुई, चवंदी हुई न मूंखे सखर कुझु न वणंदो आहे, मूंखे सखर जूं घिटियूं वणंदियूं आहिनि, मूंखे इहे बाज़ार वणंदा आहिनि, मूंखे सभिनि खां वधि मुंहिंजा दोस्त वणंदा आहिनि, मुंहिंजूं सहेलियूं वणंदियूं आहिनि, ऐं मूंखे हितां जा जेकी बि आहे मूंखे चङो बुरो जेको बि आहे मूंखे सभु वणे थो। मां हितां ॿाहिरि वेंदी आहियां त लॻंदो आहे जीअं मूंखे मुंहुं झपई थिए। उन जी मोहबत अजब मोहबत हुई। हालांकि उनखे मौक़ो मिलंदो हो ॿाहिरि वञण जो, ज़ियारतुनि ते हेॾे होॾे, उन्हनि ॾींहंनि में न चवंदी हुई त सकर वञिणो आहे, बसि बाक़ी उन जे लाइ सकर हूंदो हो हमेशह। शादो जा ज़िंदगीअ जा शादो खे गुज़ारे 2 साल थिया हूंदा। उहा आख़िरी ॾींहंनि में थोरी बेड रेस्ट ते हुई, ऐं तंहिं हूंदे बि उन कॾहिं नाउमीदी जो कॾहिं इज़हार न कयो, न कॾहिं उन इहा सोचियो त मां बीमार आहियां या छा आहियां। जॾहिं बि ठीकु थींदी हुई पंहिंजी धीअ जंहिंजो नालो अफ़शी, उनखे चवंदी मुंहिंजी कागज़ मुंहिंजी फाइल त खणी आ, यानी लिखण जे लाइ। उहो बेतहाशा लिखंदी हुई, सॼी कॾहिं उनखे फाड़े उछले छॾंदी हुई, कॾहिं लिखी वरी उहो कापी उनखे ॾेई छॾंदी हुई त इहा अलमारीअ में रखी छॾ, ऐं मूंखे मुंहिंजे नाले चवंदी हुई आख़िर छपराईंदी त उहा ई, छो जो
उहो सम्झंदी हुई त मां इहा प्रिंटिंग वारो कमु बि करे सघां थी। पर हे किताब जेकी हाणे तव्हां ॾिसंदो, हे छपरायल त खैरपुर जी आहे ऐं छपराई मां ई हुई, इहा ॻाल्हि सच आहे। त उन जी हे किताब जेकी आहे उहा त मां सम्झां थी उन जी ॿी किताब आहे इंशाल्लाह, टीं ऐं चौथी किताब बि ज़रूरु ईंदी। वधीक तव्हां खां वक़्तु न वठंदमि। इंशाल्लाह जॾहिं ॿी किताब ईंदी त सभिनि खां पहिरियों बुखारी साहब खे ॿुधाईंदमि ऐं पंहिंजे अदे अयाज़ गुल खे, त तव्हां सभई मौजूदु हूंदा इंशाल्लाह ॿी महफ़िल में। मिले अल्लाह तव्हां सभु ख़ुशि रखे, महिरबानी। थैंक यू। अॼोकी महफ़िल जो सदर IBA यूनिवर्सिटी सखर जो वाइस चांसलर मानवर साईं डॉक्टर प्रोफेसर आसिफ़ अमन शेख साहब खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजी सदारती तकरीर करण लाइ स्टेज ते अचनि ऐं दोस्तो ताड़ियूं थियणु घुरिजनि। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद वअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मूंसां गॾु स्टेज ते वेठल मुंहिंजा मान वारा, सभ खां पहिरियों मां मैडम मुसरत मिर्ज़ा जो नालो वठंदुमि, छो जो उमिरि में असां सभिनी खां वॾी आहे ऐं अदब करणु असां सिंधियुनि जी शान आहे। उनखां पोइ अॼु जे हिन मेड़ाके जो जेको मेज़बान आहे मुमताज़ बुखारी, मुंहिंजो प्यारो दोस्त। अॼु जा तमामु बहितरीन मकाला पढ़ण वारा 3 बहितरीन शख़्सियतूं, शौकत ख्वाजाई साहब जो फर्ज़ंद सुहेल अहमद, हुबदार जागीरानी साहब ऐं अमजद चन्ना प्रोफेसर साहब। गॾु में 2 दोस्त मुंहिंजा प्यारा, हिकु स्टेज ते हिकु स्टेज जे हेठि मुंहिंजे साम्हूं, अदल सूमरो ऐं अयाज़ गुल। लाइकवाइज़ ही 3 बहितरीन शख़्सियतूं जिन जे मेड़ाके जे लाइ अॼु असां गॾु थिया आहियूं। इन्हनि मां हिकिड़ी शख़्सियत मुंहिंजी बि बहितरीन दोस्त हुयो ऐं दो कि असांजी दोस्तीअ जो अरसो एॾो डिघो न हुयो, पर इब्राहिम सारंग ऐं मुंहिंजूं मोहबतुनि जा किस्सा बि मां तव्हांखे क्विकली ॿुधाए वठंदुसि। ऐं उहे तमामु हाज़रीन, कुरैशी साहब, सजाद साहब जन वेठा आहिनि, अदब जा सलाम। उहे अदब दोस्त मुंहिंजूं भेनरूं हितां कुझु नज़र अची रहियूं आहिनि ऐं तमामु हाज़रीन महफ़िल, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों त आउं शुक्रगुज़ार आहियां सखर आर्ट्स काउंसिल जो, त अहिड़नि बहितरीन अदब जे मेड़ाकनि में मूं जहिड़ी ख़सीस शख़्सियत खे तव्हां यादि कंदा आहियो। ऐं यकीन ॼाणो मूंखे हिते अची तमामु ख़ुशी थींदी आहे, छो जो जंहिं वक़्तु मुंहिंजो जनमु थियो हुयो, अध सदीअ खां त मथे थी वियो आहे, उन वक़्तु मुंहिंजी वालदा आगा निज़ामुद्दीन कॉलेज में लेक्चरर हूंदी हुई ऐं लकीली ख़ुशकिस्मतीअ सां मुंहिंजी वालदा जो जेको सब्जेक्ट हुयो उहो बि सिंधी लिटरेचर हुयो। सो सम्झो त असां जॾहिं हिन दुनिया में अखि खोली त मां ऐं मुंहिंजा भेण ऐं भाइरनि पंहिंजे घर जे अंदरि ई सिंध जे अदब खे ॿुधोसीं बि, ॾिठोसीं बि, अमड़ खे ॻाईंदे घर जे अंदरि ॿुधोसीं, लिखंदे बि ॾिठोसीं, पढ़ंदे बि ॾिठोसीं। ऐं वरी जॾहिं आहिस्ते आहिस्ते ज़िंदगी में वॾा उमिरि थींदी वई त घर में कोई किताबु आयो त उहो किताब ते जहिड़ो बि ॾिठो त पहिरियों मां पढ़ां या पहिरियों मां पढ़ां। अॼु जी मां कोशिशि कयां थो, छो जो एक्चुअली मूंखे किथे कमिटमेंट हुई, पर ही एतिरी बहितरीन तक़रीब आहे जो मुंहिंजो पंहिंजो बि दिलि कोन थो चए, पर छो जो मां बि किथे न किथे कमिटमेंट्स हूंदियूं आहिनि। 2-3 ज़ावियनि में मां पंहिंजे स्पीच खे खणी थो हलां। हिकिड़ी मुंहिंजा उहे महिमान, मुंहिंजा जेके पार्टिसिपेंट्स तव्हां वेठा आहियो, कुझु गुज़ारिशात तव्हांजे साम्हूं रखंदुसि, जेकॾहिं तव्हांखे बहितर लॻनि त सोचे वठिजो उन ते। ऐं उनखां पोइ ही 3 शख़्सियतूं जिन जे लाइ अॼु गॾु थिया आहियूं, कुझु उन्हनि ते बि ॻाल्हाए था वठूं ऐं कुझु मां मेज़बान साहब जे लाइ बि रिकमेंडेशन्स ॾेई थो वञा। सभ खां पहिरियों त अॼु जॾहिं मां हिते पहुतुसि त उन वक़्तु हीअ पहिरीं सिफ़ रुॻो भरी पई हुई ऐं उन वक़्तु बि मां शर्मिंदगी महसूसु कई त शायदि 3-4 मिंट मां लेट थी वियो आहियां।
सो मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजूं भेनरूं, वक़्त जी अहमियत तमामु घणी आहे। जंहिं वक़्त जो क़दुरु न कयो, तारीख़ गवाह आहे त वक़्तु उन्हनि खे उॾाए छॾियो। अचो त वेही करे इहो अहद कयूं त वक़्त जी क़दुरु कंदासीं, ऐं वक़्त जी जंहिं क़दुरु कई साबित थियो आहे तारीख़ में त उहे अॻिते निकिरी विया, ऐं असां सभिनीनि खे बि इहो सोचणो पवंदो। अॼु जे हिन मेड़ाके में 103 पार्टिसिपेंट्स हिन वक़्तु वेठा आहियूं, स्टेज ते वेठल ऐं हेठि। 103 मां मुंहिंजूं 3 भेनरूं साम्हूं नज़र अची रहियूं आहिनि। हिकिड़ी मुंहिंजी माउ जी उमिरि खां बि शायदि वॾी उमिरि जी मुंहिंजी अमड़ मूंसां गॾु स्टेज ते वेठी आहे, मैडम मिर्ज़ा। सो 103 जे मेड़ाके में 4 फीमेल पार्टिसिपेंट्स, इहो अंग वधाइणो पवंदो, छो जो असांजी पॉपुलेशन जो तक़रीबन अधु असांजूं माऊं, भेनरूं, धीअरियूं उहे आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिन 103 मां अगरि मां पार्टिसिपेंट्स जी उमिरि यानी यूथ पॉपुलेशन कढणु चाहियां त शायदि मूंखे 7 या 8 माण्हू मिलंदा जंहिंजूं उमिरियूं 16-17 सालनि खां वठी 28, 29, 30 सालनि जूं हूंदियूं। ॻाल्हि इहा थी कजे त असां त पंहिंजो वक़्तु वॼाए वियासीं, हाणे न नौजवानी वापसि अचणी ऐं न उहे जवानीअ जा मज़ा वापसि अचणा। हाणे हर ईंदड़ ॾींहं जी ख़बर न हूंदी आहे त अॼु आख़िरी राति आहे या सुभाणे सुबुह जो अखि खुलंदी या न खुलंदी। पर जेकॾहिं सिहतमंद सिंध छॾणी आहे त पंहिंजे सिंध जे यूथ ते महिनत करणी आहे। ऐं आउं बीइंग वाइस चांसलर ऑफ सखर IBA यूनिवर्सिटी पंहिंजी समूरी टीम सां, जंहिंमें मुंहिंजा तमामु फैकल्टी मेंबर्स हुजनि, मुंहिंजा ऑफिसर्स, मुंहिंजा एम्प्लॉइज़, असीं सभु पंहिंजा पंहिंजा कम करे रहिया आहियूं। पर कुझु कम आम माण्हूअ खे बि करणा आहिनि। मां अॼु जे मेज़बान मुमताज़ बुखारी साहब खे इहो रिक्वेस्ट कंदुसि त जॾहिं बि अहिड़ा मेड़ाका कयो, छो जो मां 2-3 दफ़ा अची चुको आहियां ऐं टाइम तव्हांजो इहो ई 5, 5:30, 6 हूंदो आहे। ऐं मुंहिंजे बचड़नि जेके मुंहिंजा शागिर्द आहिनि IBA जे यूनिवर्सिटी सखर IBA में, उन्हनि जो टाइम टेबल तक़रीबन 4:45 ताईं ख़तमु थी वेंदो। अगरि मूंखे तव्हां इहो वक़्तु सिर अॻु में ॿुधाईंदव त मां उहो टाइमली उन्हनि सभिनीनि बच्चनि खे सर्कुलेट करे छॾींदुसि, ऐं उन्हनि मां जेके पार्टिसिपेंट्स थियणु चाहींदा ऐं जेके डेफिनेटली थियणु चाहींदा, त मुंहिंजो ख़्यालु आहे त उन में मुंहिंजूं धीअरियूं बि हूंदियूं, मुंहिंजा पुटड़ा बि हूंदा, ऐं हीउ तव्हांजो हाल घटिजी वेंदो। उन्हनि खे पंहिंजे यूनिवर्सिटी जे प्लेटफॉर्म तां मोकिलींदुमि त जीअं सुभाणे जी सिंध खे, सुभाणे जा मुमताज़ बुखारी, सुभाणे जो अदल सूमरो अचनि, पहिरियों ॿुधनि ऐं सिखनि, त पोइ इहे अॻिते वधाए हलनि। अदब जो हिकिड़ो तालुक़ मां पंहिंजो तव्हांखे ॿुधायो पंहिंजी वालदा जी सूरत में। हिकिड़ो ॿियो तालुक़ बि जॾहिं आउं NED यूनिवर्सिटी में सिविल इंजीनियरिंग जो तालीम वठंदो हुयुसि अंडर ग्रेजुएट जी लेवल ते, त मुंहिंजो हिकिड़ो क्लास फेलो हूंदो, छो जो अदब सां तालुक़ रखण वारा तमामु वॾा वॾा नाला हिते वेठा आहियो। उनजो नालो हुयो अमर इक़बाल। ऐं अमर ऐं मां NED में सिविल इंजीनियरिंग गॾु पढ़ी, पर असीं वञी तालीम जे मैदान में हलिया वियासीं। ऐं अमर शाइरी लिखंदो हो उन वक़्तु बि, कची पकी, जीअं मैडम चयो कची पकी। सो कची पकी शाइरीअ मां अलहमदुलिल्लाह हाणे ख़ैरपुर जो आहे, ऐं उहे हिकिड़े सुठनि शाइरनि में उनजो शुमार थिए थो पियो। सो आउं चाहींदुसि त असांजी जेका यूथ आहे सिंध जी, उहा अदब सां तालुक़ु रखे। आउं सखर ॼाओ आहियां, पुराणे सखर में जॾहिं, बल्कि उनखां पोइ वालिस रोड ते रहियासीं, त पाड़े में लाइब्रेरीअ तां किराए ते किताब खणंदा हुआसीं ऐं बुकिंग कराईंदा हुआसीं। एॾी रश हूंदी त हर को चाहींदो हो इहो नओं किताबु अचे त पोइ भले उहो नोनिहाल हुजे, तालीमो तरबियत हुजे, जासूसी किताबु हुजे, पर हुयो किताबु। ऐं किताब जो शौक़ु शुरू थींदो आहे फिक्शन सां, कहाणियूं, हिकु शहज़ादो हिकु शहज़ादी, ऐं आहिस्ते आहिस्ते ख़बर बि न पवंदी आहे त उहो किताब जो रुझान पोइ या त ऑटोबायोग्राफी ॾे या हिस्ट्री ॾे, ऐं आहिस्ते आहिस्ते अदब ॾे लाड़ो। अगरि शुरूअ में ई पहिरें ॾींहुं ॿार खे चऊं त तूं वञी करे लिटरेचर पढ़, त शायदि उनखे बिल्कुलु ख़ुश्क लॻे, पर उनखे पहिरियों किताब जे लाड़े ॾे आणण लाइ उन ॿार खे उन जी मर्ज़ीअ जी शइ हथ में ॾिनी वेंदी, ऐं जॾहिं उहा आदत पइजी वेंदसि त उहा आदत पोइ उतां मटिजी
अदब ऐं तारीख़ ॾे हली वेंदी। ही शख़्सियतूं टे जेके न सिर्फ़ु सखर सां तालुक़ु रखनि थियूं पर सिंध जूं नामवर शख़्सियतूं। शायदि कोई शेर इन्हनि जे लाइ लिखियो वियो हुयो त के ओॾाई दूर के दूर बि ओॾा सुपरी, के ओॾाई दूर के दूर बि ओॾा सुपरी, के संभिरजनि न कॾहिं के न विसरनि मूर। मुंहिंजे ख़्याल में ही असांजे सिंध जूं उहे शख़्सियतुनि मां कुझु शख़्सियतूं आहिनि जेके वक़्त सां गुमनाम थींदियूं वञनि थियूं। हाणे वक़्त जे साहिबनि जो अॼु जे दौर में, अॼु जे ॾींहं में वक़्त जा साहिब तव्हां असांखां पोइ वरी वक़्त जा साहिब ॿिया, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त इन्हनि जा नाला हिननि जा कम उजागर कयूं। ऐं तमामु बहितरीनु मुकालमा, मां त रिक्वेस्ट कंदुसि मुमताज़ बुखारी साहब खे त इहे टे मुकालमा स्कैन करे मूंखे मोकिले ॾियो, न त हाणे ई ॾियो त मां पंहिंजे मोबाइल मां स्कैन कयां। ही त संभाले सांभण वारा कम आहिनि जेके मुकालमा लिखियल हुया। ऐं छा त उन्हनि अखरनि जी चूंड, यानी न सिर्फ़ु मुकालमनि में उन्हनि जी महिनत ऐं उन्हनि जी सचाईअ सां उन्हनि किताबनि खे पढ़णु नज़र आयो, बल्कि वरी उन्हनि मुकालमनि मां जेका उन्हनि जी चूंड शाइरी या नसर जेको पढ़ी ॿुधायो वियो, उन में उन वक़्त जे हिननि शख़्सियतुनि जी अखरनि जी चूंड त ॾिसो। शाइरी त अॼु बि थिए थी, अॼु बि हर कंहिं कुंड में शाइर त आहिनि ऐं इहो सिलसिलो पियो हलंदो, पर छो जो असां मटिजी वियासीं ऐं गॾु चयोसीं त वक़्तु मटिजी वियो। वक़्तु त मटिजंदो रहंदो, पर वरी शाइर चयो त हा अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे, अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। सो हाणे ॻाल्हि इहा आहे, ॿारनि खे मोकिलियूं था अंग्रेज़ी मीडियम स्कूलनि में, मूंखे बि चयो वञे थो त यार पब्लिक स्कूल में दाख़िला ॾे, हाज़िर था, मेरिट ते अचो वठो दाख़िला, पर छा काॾे विया उहे सरकारी स्कूल। आउं त पुराणे सखर जे म्यूनिसिपल स्कूल में पहिरियों ॿियों ऐं टियों तॾहिं ते वेही पढ़ियो, बेंच बि न हुई। वरी चौथे पंजे में पढ़ियासीं इहो मीनारे जे साम्हूं वारो डबल स्कूल, उहो डिघी काठ वारी बेंच हुई, पर अल्हम्दुलिल्लाह बीठा आहियूं। असां छो पंहिंजे सरकारी स्कूलनि तां वेसा, जॾहिं उन्हनि ते प्रेशर बिल्टअप थींदो त इम्प्रूव कंदा न। असां त पाण सरेंडर करे चुकासीं ऐं असां चयोसीं त बाबा छॾियो, हेॾे तालीम सुठी न आहे, हेॾे मोकिलियो। तालीम सिर्फ़ु स्कूल कोन ॾींदा आहिनि, तालीम जो ज़िम्मो वालदेन ते बि बीहे थो। जॾहिं घर में मुंहिंजी वालदा, आउं तव्हांखे ॿुधायां थो त 1977 में जैकबाद जे कॉलेज में, गर्ल्स कॉलेज में लेक्चरर थी हुई। उनखां पोइ जॾहिं आउं थो ॼमां त भई उहा त मूंखे त प्राइवेट स्कूल, हुन वक़्तु पब्लिक स्कूल हुयो, मूंखे त पीलनि स्कूलनि में मोकिलियईं। पर घर में महिनतूं थींदियूं आहिनि, रुगो टीचरनि ते उस्तादनि जो ज़िम्मो न हूंदो आहे, ॿारनि ते उन्हनि जे वालदेन खे बि महिनत करणी पवंदी आहे। ऐं घर जो माहौल जेको आहे उहो ॿार जी नशो नुमा में वॾो किरदारु अदा करे थो। हाणे अचूं टे शख़्सियतूं, मां शुरूआत कंदुसि शौकत ख्वाजाई साहब, PTCL में नौकिरी बि कयूं, रिटायरमेंट जी ॼमार जॾहिं ॿुधायूं त 2007 त मां तकड़ में कैलकुलेशन कई त भई इन जो मतिलबु आहे 1947 में ॼमिया हूंदा, तॾहिं 60 सालनि जा हुया। पर वरी अॻिते जॾहिं मां मकाले में ॿुधुमि त 1956 10 अगस्त, तो इन जो मतिलबु आहे त प्री मेच्योर रिटायरमेंट, उहा गोल्डन हैंड शेक वारो जेको PTCL जो दौरु हूंदो उहो हूंदो। सो 55 साल का एॾी वॾी उमिरि कोन्हे जंहिंमें को माण्हू गुज़ारे थो वञे, पर घटि उमिरि में उन्हनि जी जेका फ़क़ीर सिफ़त, तबियत, मज़ारूं, वरी उन्हनि ॾे पंधु सफ़र करणु, इन सां कंहिं माण्हूअ खे जो रिफ्लेक्टेंस अचे थो त उहो माण्हू कंहिं तरह जो हूंदो। सुहेल साईं जन जो फर्ज़ंद, टे ॿिया भाइर, हिकु न्याणी, इहो उन्हनि पंहिंजो काज अॻिते जे लाइ छॾे विया, पंहिंजे दौर में पंहिंजो कमु कयूं। अॼु उहे असां सां कोन्हनि, पर उन्हनि जा कम
ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जी शाइरी हुजे, बल्कि हिस्ट्री, नॉट ओनली सखर ते न बल्कि सिंध ते बि लिखियऊं। उहे किताब कोन था मरे, चवंदा आहिनि दोस्त सभ खां बहितर दोस्त किताब। दोस्त सदाए सबको जानी ज़बानी, आहे आसानी कमु पवे त कल्ह पवे। उन वक़्त ताईं जॾहिं कन्फ्लिक्ट नथो अचे ऐं रेल जे पटड़ियुनि वांगुरु पियो थो हले, तॾहिं त दोस्ती पाइदार अज़्यूम कई थी वञे। जॾहिं थी अचे कन्फ्लिक्ट, पोइ ख़बर थी पए त केरु कंहिंजो दोस्त सॼणु। मुंहिंजे वालिद साहब खे गुज़ारे घणो अरसो थी वियो, 7-8 साल थी विया, पर कंहिं दौर में बाबा मूंखे चयो त यार आसिफ़, हे घर जूं 4 दीवारूं ॾिसें थो? मां चयुमि हा। चई जेके हिन जे 4 दीवारुनि जे अंदरि अथई न, इहो सच अथई, बाक़ी सभु कूड़। उन वक़्तु त शायदि मूंखे एॾो सम्झ में न आयो, पर जॾहिं ज़िंदगीअ में धिका थाबा खाऊं था त पोइ अंदाज़ो थी थो वञे त इन ॻाल्हि जो छा तत्व हुयो। मुंहिंजे ख़्याल में असां सभु कंहिं न कंहिं शइ में, कंहिं घर में, कंहिं दोस्तीअ में, कंहिं कलीग्स में, कंहिं प्रोफेशनल लाइफ में, दोस्तनि में नंढा थुल्हा धिका थाबा खाधा हूंदा। कोशिशि इहा हूंदी आहे त ॿचड़नि खे, जेके असां खां नंढा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे ज़िंदगीअ जो निचोड़ सम्झायूं त जीअं उहे सम्झी वञनि। पर के ॿार जेके आहिनि उहे सम्झंदा आहिनि ॿुधी करे, के वरी धिको खाई सिखंदा। सो शौकत ख्वाजाई साहब ते तमामु बहितरीनु मुकालो असां ॿुधोसीं। ऐं मुंहिंजे ख़्याल में मूंखे अगरि इहो ॿुधायो वञे त इहो किताब अगरि किथे आहिनि त आउं पंहिंजे ज़ाती लाइब्रेरी, मुंहिंजी बि हिकिड़ी नंढी लाइब्रेरी आहे, ऐं उहा लाइब्रेरीअ जी शुरूआति स्कूल जे दौर खां, जॾहिं 10 रुपया महीने जी ख़र्ची मिलंदी, उन वक़्त खां 2 रुपयनि जो को किताब वठी रखंदो हुउमि, अञा ताईं सांभियो आहे। ऐं पढ़ण जो शौक़ु त ॾाढो आहे, पर हे पोयां 2.5 साल मूंखे अलो नथा कनि। पोइ मां चवंदो आहियां त हे असाइनमेंट पूरी थिए त वञी करे वरी पोइ किताबनि खे बि वरी ॿीहर खंगालींदासीं। सो इहे किताब मूंखे खपनि, छो जो हिस्ट्री मुंहिंजो बि ॾाढो पसंदीदा आहे। ऑटोबायोग्राफी ऐं हिस्ट्री जो शौक़ीन आहियां मां, इहे 2 शयूं पढ़ंदो आहियां। ऐं शौकत साहब जन खे आउं ज़रूरु पढ़ंदुसि। उनखां पोइ क्विकली अचां थो मां मैडम शमशाद मिर्ज़ा। ख़बर पई त 5 भेनरूं 2 भाइर, पर उनखां पहिरियों हिकु भेण जेका गाइनाकोलॉजिस्ट लीडिंग रही, डॉक्टर सफ़िया। ऐं मां मैडम सां गॾु वेठे पुछोमांसि त रहंदा किथे आहियो? सो ॿुधायो पंहिंजे घर जी लोकेशन। इहो मुंहिंजे स्कूल खां मैडम तमामु वेझो रस्तो हुयो। असां हितां साईं आचर चवंदो हुयो त को दोस्त ईंदो हुयो साईं जो क्लासरूम में, 4th में मूंखे यादि आहे। साईं चवंदो हुयो छोकिरा उथो, हे वठो रुपयो, चांहि वठी अचो केटलीअ में, खारा बि वठी अचिजो। सो उहे खारा वठणु वेंदा हुआसीं त 5 मिंट वरी घुमंदा फिरंदा हुआसीं। सो तव्हांजो घर जेको पेरेंटल हाउस जेको तव्हां ॿुधायो आहे उहो बि, पर ॾिसजे मां तोरींदो आहियां कंहिं माण्हूअ खे उन्हनि जे बैकग्राउंड्स मां, ईदर फैमिली बैकग्राउंड्स हुजनि या उन माण्हूअ जी कंडक्ट कीअं आहे, पोइ ख़बर पवंदी आहे त माण्हूअ में वज़न केतिरो आहे। सो हिकु पुराणो दौरु जॾहिं 1948 में मैडम शमशाद मिर्ज़ा पैदा थिए थी, उन वक़्तु उन्हनि न्याणियुनि जी तालीम ऐं तरबियत शहर ऐं शहर खां ॿाहिरि जो 2 डॉक्टराणियूं, हिकिड़ी चेयरपर्सन रिटायर्ड ऑफ सिंध यूनिवर्सिटी असां सां वेठी आहे मैडम, ॿी भेण LLB। सो ॻाल्हि उहा थी कजे त असां 1960 जी दिहाई या 70 जी दिहाई जी ॻाल्हि था कयूं, त इहो रिफ्लेक्ट करे थो त उन्हनि जे वालदेन जी कंसंट्रेशन उन तालीम ते केतिरी हुई। वरी उन्हनि जो पंहिंजो तालीम प्रोफेशन हूंदो आहे, वरी गॾु में तव्हांजो पैशन अलॻि शइ आहे। सो लिखणु उन्हनि जो पैशन हुयो मैडम जो। से उन्हनि जा इहे 2 किताब जेके असांखे ॿुधायो, सिंधूअ जा सॾ ऐं नैण लाथी झड़ी, 2006 ऐं 2010 में, 10 वारो शायदि अञा छपजंदो तरतीब में आहे, पर इनशाला इहे किताब बि मार्केट में अचणु घुरिजनि ज़रूरु। इन्हनि जूं 2-2 4-4 कापियूं मूंखे बि ॿुधाइजो जॾहिं अची वञनि, आउं बि वठी छॾींदुसि। मैडम जी शाइरीअ मां उन्हनि जी पर्सनल लाइफ बि रिफ्लेक्ट करे थी। ऐं मैडम जो जेको हीउ फ़ोटो हिते लॻल आहे उन्हनि जे जवानी जो, उहो ईअं थो लॻे त का यूरोप जी लेडी वेठी आहे। ऐं मैडम उन ॻाल्हि जी पाण तस्दीक बि कई पंहिंजे वॾी भेण जी त शी वॉज़ अ ब्यूटिफुल लेडी दैट टाइम। पर अलाए छो इहो बि ॾिठोसीं त जेके ब्यूटिफुल लेडी रहियूं उन्हनि जी इज़्दिवाजी ज़िंदगी थोरी मुतासिर बि रही ऐं
खोड़ नाला ज़हन में था अचनि, पर ईअं आहे, आई डोंट नो, इहो रब जी ज़ात खे ख़बर हूंदी। पर उन औरत हार न मञी ऐं बीमारीअ जे ॾींहंनि में बि वरी बुखार लथो, ठीकु थी, वरी फाइल घुराए लिखणु शुरू कयईं। उन्हनि जो लिखियलु मवाद ज़रूरु छपरायो, जेको तव्हां पाण बि चओ था। असां बि चाहींदासीं त सुभाणे जे बचनि खे सिंध जे बि उहे अचनि। जॾहिं घर में ई उर्दू ॻाल्हाईंदासीं या ॿारनि सां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदासीं त उन्हनि ॿारनि जा उचार बहितर थींदा कीअं? मुंहिंजी पोस्टिंग थी हिते, आउं बि 38 साल सखर छॾे वालदेन जी वालदा ऐं वालिद साहब जी पोस्टिंग जे करे कराचीअ में रहियमि। 6 दर्जे में वियासीं त वियासीं, पर घर में उचार बि ग़लति निकिरंदो त ठकाक करे मां वाहे कढंदी, उचार सिधो कयो, उचार कीअं थो वञे। अॼु जा पीअर माइरूं बि इहो सोचनि, सखर में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंधी ॻाल्हायूं था, पर असांजा उहे भाइर ऐं भेनरूं जेके सो कॉल्ड वॾनि शहरनि में, जेको इस्लामाबाद चओ, कराची चओ, लाहौर चओ, कामोरा थी था वञनि, वॾा माण्हू सॾाइणु शुरू था कनि, को गाॾी वॾी वठी था छॾनि, त उहो उर्दू ॻाल्हाइनि था। न कयो, पंहिंजे बचड़नि सां सिंधीअ में ॻाल्हायो। अॼु ॻाल्हाईंदासीं त सुभाणे असांजे मरण खां पोइ इहा ॿोली किताबनि में न बल्कि ज़िंदा रहंदी। आख़िर में आउं पंहिंजे प्यारे दोस्त इब्राहिम सारंग सां मुंहिंजो डायरेक्ट वास्तो न पियो। आउं नागासाकी जापान में 2000 खां वठी करे 2007 ताईं पंहिंजे तालीम जे सिलसिले में रहियुमि। ऐं पोइ मुंहिंजो हिकिड़ो कराची जो दोस्त, उन मूंखे चयो त यार वो तुम्हारा एक सिंधी हिरोशिमा में रहता है, उसका नाम भेज रहा हूँ, मेरा अच्छा दोस्त है, आप उनसे मिल लीजिएगा। तो मां वञी रहियो हुउसि हिरोशिमा यूनिवर्सिटी जे तरफ़ां। सो ख़ालिद चनो, जेको इब्राहिम भाउ जो नंढो भाउ हूंदो, उहो जापान में रहंदो, हिरोशिमा में गाॾियुनि जो कारोबार कंदो हुयो। आउं उन माण्हूअ सां पहिरियों दफ़ो मिलियुमि 2002 में हिरोशिमा। ऐं उन माण्हूअ मूंखे जेको दिलि सां इज़त ॾिनी, उहा रिफ्लेक्ट करे पई उन जे हर एक्शन मां। ऐं उहो ॾींहं खां वठी करे ख़ालिद जे मरण वारे ॾींहं ताईं आउं ख़ालिद जो बहितरीनु दोस्त हुयुमि। ऐं ख़ालिद जे करे वरी मुंहिंजी इब्राहिम सां बि ॾाढी प्यारी दोस्ती थी। दो कि इब्राहिम जी उमिरि ऐं मुंहिंजी उमिरि में हिकिड़ो फ़र्क़ु हुयो, पर जॾहिं लाइक माइंडेड इंसान मिलंदा आहिनि, जंहिंजी केमिस्ट्री मिलंदी आहे, मेंटल अप्रोचिस मिलंदियूं आहिनि, त मज़ो ईंदो आहे। तमामु सादो इंसानु हुयो। उन वरी 2 ॿिया दोस्त मिल रहिया, हिकिड़ो सरदार वाधू जे नाले सां, हाणे त शायदि एसोसिएट प्रोफेसर या प्रोफेसर थी वियो हूंदो, DJ साइंस कॉलेज में कराचीअ में आहे। ऐं ॿियो हिकिड़ो प्रोफेसर हुयो नागपाल साहबु अंग्रेज़ीअ जो। इहे 2 बहितरीनु दोस्त हूंदा हुअसि। पोइ मुंहिंजी दावत कयईं, मां हिते आयोमांसि। जॾहिं प्रिंसिपल हो अता हुसैन शाह बुखारी, आउं त हिनखे अता हुसैन शाह बुखारी, पर अॼु कंहिं ॿुधायो अता हुसैन शाह मूसवी कॉलेज पे वाट्सएवर जेको बि, पर उते जॾहिं प्रिंसिपल हो, सो हिकु ॾींहुं वियुमि, सियारे जो सुबुह हुयो, थधिकार हुई। सो हुन जे ऑफिस मां मूंखे चईं, अच यार ॿाहिरि था हलूं। सो ॿाहिरि बाग़ में जो वञा त उते टेबल बि पई आहे काठ वारी पुराणी, ऐं कुर्सियूं वुर्सियूं रखाए उते उन ऑफिस बाग़ में हलाई, ऐं ज़ैतून उन्हनि जे मथां लूणु ऐं मिर्च बि घुरायईं। सो मां वरी एतिरो इम्प्रेस थी वियुसि, जो मां उन्हनि ॾींहंनि में 2013 जी ॻाल्हि आहे, मां चेयरमैन हूंदो हुउमि एनवायरमेंटल इंजीनियरिंग डिपार्टमेंट NED यूनिवर्सिटी में। मां वरी NED में वञी ॿिए ॾींहं ते चयोमांसि निकालो टेबल कुर्सी ॿाहिरि रखो, ऐं मां वञी करे उते बाग़ में पंहिंजी ऑफिस हलाई। सो हुननि जे लाइ त वाइड़ा थी विया, हे छा थो थिए। पर इन ज़िंदगीअ जो, सादा ज़िंदगीअ जो ॾाढो मज़ो आहे। इब्राहिम सारंग मुंहिंजी मानी कई, ऐं उहा मानी शायदि मुंहिंजे लाइ उन्हनि 5-7 स्टार होटल्स खां वधीक मोहतरम मोहबत वारी हुई। ज़मीन ते रिली, पट ते वेठासीं, बसर सिंपल कटियल, ऐं उन सां गॾु दाल बि हुई, उन सां गॾु हिकिड़ो बोड़ हुयो, ऐं पोइ चहचिटा हुया जेके संगत जो मीरास हूंदा आहिनि, जेको असां सिंधियुनि जी तारीख़ आहे। त चांहि जे कोप ते 3-3 कलाक कचहरियुनि में, उन्हनि ॻोठनि में उन्हनि स्कूल बि न विया, तालीम बि न वरितऊं, पर शायदि असांखां वधीक मौज़िब उहे आहिनि अॼु बि। पर हाणे अलाए कहिड़े दग ते हलिया पियासीं। अॼु पाकिस्तान उन दोराए ते हलियो वियो जिते सादगी काथे पोइते रहिजी वई, ऐं असां ऐं तव्हां ॾेखाव जी ज़िंदगीअ में अची वियासीं,
जंहिं वटि वॾी गाॾी माना उहो वॾो मोतबर, जेको थुलो मतारो उनजी अञा मां त चवंदो थी माना त मां त 55-60 किलो, मुंहिंजी त इज़त तव्हां न खटकंदा हूंदो, छो तव्हांखे खपे थुलो मतारो वाइस चांसलर, त पोइ उनजी इज़त कयूं। अलाए किथे पुॼी वियासीं। अॻे कंहिं न्याणीअ जे लाइ रिश्तो ईंदो हो, वॾी गाॾीअ में खणी अचिबो हो, त वॾा पहिरियों छानबीन कंदा त इहा चोर जी त न आहे, चोर त न आहे, स्मगलर त न आहे, राशी त न आहे। अॼु तो चयो वञे त जेको बि आहे गाॾी वॾी हुजेसि, वॾो घरु हुजेसि, असांखे सोचणो पवंदो इहे पुराणियूं जेके असांजूं तहज़ीबूं आहिनि, जेके असांजा असासा जंहिं सिंधियुनि खे सिंधी चवरायो उन ते। ऐं मुंहिंजे ख़्याल में ही तारीख़ुनि जा किताब, ही शाइरी, ही नसर, ही पढ़ण सां असां उन माज़ीअ जे वक़्त में बि वञी सघूं था जंहिंमें शायदि असां ॼमिया बि न हुयासीं। ही किताब असांखे उहो दौर जूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, उहो शाइरीअ जी शिकिल हुजे, नसर जी हुजे या तारीख़ुनि जा किताब हुजनि। सो मुंहिंजे ख़्याल में तव्हां असांजो हिकिड़ो वॾो मेजर परसेंटेज हिन हाल वारो पंहिंजो मेजर वक़्तु गुज़ारे चुकासीं। अचो त पंहिंजे बचनि खे हेॾे गॾु वठी अचूं, पंहिंजे धीअरुनि खे बि वठी अचूं, पंहिंजे पुटनि खे बि वठी अचूं। ऐं ही हाल अहमद शाह आहे कराची आर्ट्स काउंसिल, बल्कि पाकिस्तान आउट्स सॼे जो प्रेसिडेंट आहे, मुंहिंजो दोस्त आहे पुराणो, 20 साल थी वियसि। उन बि कराची आर्ट्स काउंसिल में जान विधी आहे। मां चाहियां थो त ही मुंहिंजो भाउ मुमताज़ बुखारी उनखां ॿीणी जान सखर आर्ट्स काउंसिल में विझे, पर उहो अकेलो थोड़ी करे सघंदो। उन में सखर जो हर माण्हू, तालीमी इदारा बि, तव्हां आम माण्हू बि, ही ॻाल्हि हिते कमरे ते ख़तमु करण ते न थींदी ख़तमु। पोइ अचो त उन्हनि खे ॿिए दफ़े अचूं त वठी अचूं ऐं विहारियूं त जीअं ॿुधनि, असां खां पोइ वरी उहे पंहिंजनि बचनि खे वठी अचनि। सो दैट्स इट, थैंक यू सो वेरी मच। ऐं ॻाल्हियूं त घणियूं आहिनि। मुनिस मुंहिंजो बचो आहे, हीअ त हाणे हे कदावर बुतावर हेतिरो हुयो। हिन जो भाउ डॉक्टर अयाज़ नौजवानीअ में गुज़ारे वियो। इहे 2 बचा, मुंहिंजो त घरु आहे, मूंखे ख़बर आहे हिन सॼे घर जी। सो मुंहिंजो प्यारो दोस्त अल्लाह साईं हिननि 3 नाले वारनि शख़्सियतुनि खे जन्नतुल फिरदौस में अला मक़ाम अता फ़रमाईंदो। हिननि जा कयल कम रायगान न थींदा। तव्हां असांजे मार्फत इहे सुभाणे जे सिंध ताईं पुॼाईंदासीं इंशाअल्लाह ताला। थैंक यू सो वेरी मच। जो कि महफ़िल जे सदर साईं प्रोफेसर डॉक्टर आसिफ़ अहमद शेख साहब जा लख कुर्ब। हुननि इलाही काराइतियूं ॻाल्हियूं कयूं। अव्हांजी महिरबानी मुंहिंजा साईं। ऐं वेठल जेके दोस्त आहिनि उन्हनि ॾाढो प्यार सां हींअर ताईं प्रोग्राम ॿुधो आहे, उन्हनि जूं बि महिरबानी। वक़्तु घटि हुजण जे करे उन्हनि जा नाला नथा खणी सघजनि, लेकिन उन्हनि सभिनी जा कुर्ब, लख कुर्ब त उहे आराम सां उन्हनि शख़्सियतुनि जे अॼु प्रोग्राम में आया आहिनि, ॿुधनि था। तारीख़, तहक़ीक़, तनक़ीद ऐं कहाणीअ जो ॼाणू, माज़ी, हाल ऐं सुभाणे जो ॼाणू मिठड़ो आहे मुमताज़ बुखारी। ऐं आर्ट्स काउंसिल जे सदर माना हिते मुमताज़ बुखारी खे गुज़ारिश आहे त हू अचनि ऐं अॼणे त साईं अयाज़ गुल ॾेई छॾियो आहे, पंहिंजी आख़िरी तक़रीर कनि। ऐं अचे थो भाउ मुमताज़ बुखारी साहिबु। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी हिन प्रोग्राम में शरीक थिया ऐं उमेदु आहे त असांजो वरी 18 तारीख़ ते ॿियो प्रोग्राम आहे, उनमें बि शरीक थींदा। तमामु घणी महिरबानी। एतिरी तकड़ में मूंखे बि प्रोग्राम एंड करिणो पवंदो। निशस्त जी पुॼाणी साईं वरी ॿीहार मिलंदासीं, खिली खीकारे पाए ॿाहुनि हार मिलंदासीं, समूरे सथ समेत थी मंज़ूर बेदार मिलंदासीं, विछाए नेण आगुर ते हर वार मिलंदासीं, ख्वाजा साॻीअ सिक सां। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं प्रोग्राम जी बाक़ाइदा पुॼाणी कजे थी। लख कुर्ब मुंहिंजा साईं। अल्लाह हाफ़िज़।